मौलाना रब्ब इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी अल्लाह आमीन यफ़क़ह क़ौली या फ़त्ताह या फ़त्ताह अल्लाह आमीन सुब्हानक ला इल्मा लना इल्ला मा अल्लमतना इन्नका सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नह। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफियदारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली जखरे जहड़ो जोन दिसां कोन दी हमें मोड़ सगनी मुरसली सरस संदस शान
फकान काब कौसैन औ अदना यो मुयस्सर तिस मकाम आगे जा एहसान जो हादी मिलियुम हेड़ो बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीअ ख़िसालिही सल्लू अलैहि व आलिहि व सल्लिमू तस्लीमा। मोहब्बत सां ज़ौक़ सां शौक़ सां गॾिजी पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सुभान अल्लाह। हम्दो सलात का बाद निहायत ही वाजिबुल एहतराम स्टेज ते वेठल उलमाए किराम हुफाज़ किराम ऐं प्यारी जमात सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मूं नाचीज़ तव्हांजे साम्हूं क़ुरान मजीद फुरक़ान हमीद जी हिकिड़ी आयत तिलावत कई आहे। दुआ कयो अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। इन सां गॾु इहा बि दुआ कयो अल्लाह सी तव्हां असां सभिनी खे उन हक़ ऐं सच जे मथां हलण जी बि तौफ़ीक़ नसीब फरमाए। अज़ीज़ान गिरामी, अहले सुन्नत व जमात उन जो मुअक्कफ़ ऐं अक़ीदो इहो आहे जेकॾहिं असां साल जा 12 महीना हर महीने जा 30 ॾींहं ऐं हर ॾींहं जा 24 कलाक बि जेकॾहिं रसूलुल्लाह जो मीलाद मल्हायूं त तभी रसूलुल्लाह जो कमा हक़ हू हक़ अदा नथा करे सघूं। अल्लाह से रसूलुल्लाह जो शान अञा वधीक बुलंद फरमायो आहे। आलिम आया, नात ख़ान आया, पंहिंजे वक़्त जे हिसाब सां पंहिंजे कलाम खे भलो करण जे लाइ उन्हनि रसूलुल्लाह जो शान ॻायो। उहे त मख़लूक आहिनि, तव्हां ऐं असां त मख़लूक में शामिल आहियूं। मख़लूक ख़ालिक सां कॾहिं बि मुक़ाबिलो कोन थी करे सघे। ख़ुदि मुंहिंजो रब काइनात पंहिंजे महबूब जी तारीफ़ करण वारो आहे, सिफ़त सना बयान करण वारो आहे। इहो सॼो क़ुरान पंहिंजे महबूब जे उन नात में अल्लाह से नाज़िल फरमाए छॾियो त पोइ तव्हां ई असां केरु थींदा आहियूं जो उन महबूब जी उहा हक़ मां हक़ हू तारीफ़ करे सघूं। उहा तारीफ़ कोन था करे सघूं, पर एतिरो आहे त वरी पंहिंजे बख़्शिश जे ज़रियो असांजे लाइ इहो आहे जो उन महबूब जी तारीफ़ कयूं भई उनजी तारीफ़ ॿुधूं। हालांकि इन महिल महीनो रबिउ सानी जो थो हले। असांजे मौज़ू जे हिसाब सां त हिन महिल अल्लाह जे वलियनि जे मुतालिक़ ॻाल्हाइण घुरिजे, पर जीअं त मां तव्हांखे उथंदे ई ॿुधायो त असां पूरो साल बि जेकॾहिं रसूलुल्लाह जो शान बयान कयूं त असांखे को बि क़ैद न आहे। ईअं न आहे जो कंहिं महीने जा 10 ॾियारा रुगो का ॻाल्हि करे उन खां पोइ वरी विसारे वञूं। न, अहले सुन्नत इन ॻाल्हि जो नालो न आहे। अहले सुन्नत जो अक़ीदो इहो आहे त उथण वेहण में, हलण फिरण में, पासो मटाइण महिल जाॻंदड़ हुजूं, हर वक़्तु उन महबूब जी तारीफ़ कंदासीं त इंशाअल्लाह बेड़ा पार। मां जेका तव्हांजे साम्हूं क़ुरान मजीद जी आयत तिलावत कई आहे, इहा उहा आयत आहे जंहिंखे असां हीअं चऊं त इहा अल्लाह जे तरफ़ां पंहिंजे महबूब जे मीलाद मल्हाइण वारी पहिरीं आयत आहे त इन में कंहिं बि क़िस्म जो वधाउ न हूंदो। छाजे करे कीअं लाज़मी जमल मां तव्हांजे साम्हूं इन जी तिलावत कंदुसि, उन खां बाद में वरी इन जो तर्जुमो कंदुसि, तव्हांखे पाण ई पतो पवंदो त हा अञा जवान आयो ई कोन हो। अल्लाह से अॻे पंहिंजे महबूब जा वाइदा वचन वरिता पिया। वअज़वाजिही वबारिक वसल्लिम अलैहि। तव्हांजो आवाज़ कोन आहे, थोरो आवाज़ ॾाढे पढ़ो, ॾाढे दुरुस्त। अल्लाहुम्मा बाबा, हर दर्द की दवा है सल्ले अला मुहम्मद। हर दर्द जी छा या दवा छा अथव? तव्हांखे जॾहिं का बि ॾुखियाई अची वञे न
कुछ न कयो रुगो मुझे महबूब जे मथा सलात पढ़ो इंशाअल्लाह बेड़ा पार थींदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम अलैहि। अज़ीज़ान इकरामी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमाओ, अल्लाह से फरमाया दो वा इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीना, ओ मुझा महबूब याद फरमा जने अल्लाह से आलम अरवाह में पांजे नबियन खां वायदो वरदो हुयो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त रूह पैदा फरमाया, रूहन पैदा फरमाने का बाद में अल्लाह से उन सबनी खां वायदो वरदो, अल्लाह से सबनी के हुक्म फरमायो, ऐलान फरमाया अल्लाह से उनका पूछे तो अलस्तु बिरब्बिकुम, ओ रूहो जो खबर तमा तवा जो रब आया न। सबनी रूहन गद्दी करे जो कालू बला, हाँ मुझा मौला तू असांजो रब पर दफो अल्लाह से सबनी रूहन का गद्दी करे वायदो वरदो, उन्हन का पांजे रबो के जो रब हुन जो इकरार फरमाया। उनका बाद में अल्लाह से पाक रूह रोशन रूह अलग फरमाया, वे अलग रूह जेके होया अल्लाह जे नबियन जा रूह होया, रोशन रूह अल्लाह जे नबियन जा होया। हाणे उन्हनि रूहन के अल्लाह से बिहारे करे फरमाए दो, ओ मुझा रूहो, ओ मुझा नबियो, तवा मुझा नबी बायो रसूल बायो, ओ आदम तू नबी आही, ओ शीश तू नबी आई रसूल आई, ओ नूह तू रसूल आई, ओ इब्राहिम तू मुझो खलील आई, ओ मूसा ओ ईसा तवा मुझा रसूल बायो तो नबी बायो। रब दी सजो जे जौन जे करे तवा के नबूवत जा थो, जे जौन जे करे तवा के रिसालत जा थो, जने ओ तवा जे वक्त में अचने त सुन्न जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम, तवा जे हुदे जे करे तवा जो अची वने रसूल जेको तवा जी भी तस्दीक करे, तवा जे किताब जी भी तस्दीक फरमाए। इलाहुल आलमीन असा के छा करवा, अल्लाह से फरमाए तो ला तुमिनुन बिही व ला तंसुरुन्नह, ओ मुझा नबी ओ बुधी सजो पाजी नबूवत छड़े जो, पाजी शरीयत छड़े जो, पाजी उन उम्मत सां गॾु वञी उन मुझे मिठड़े मोहम्मद करीम जे मथा कलमो पढ़ी उन जा उम्मती बणजी वञो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहा ही आयत कुरान जी व इज़ अख़ज़ल्लाहु या मुझा महबूब याद फरमाए जने अल्लाह से वरदो मीसाक़न नबिय्यीन वायदो पांजे नबियन का लमा आतईतुकुम मिन किताबिन व हिकमा, जने मां तवा के किताब अता फरमाया हिकमत अता फरमाया, सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम, उन का पो वो बरगुज़ीदो रसूल अची वने जेको तवा जी भी तस्दीक करे, तवा जे किताबन जी भी तस्दीक करे, ल तुमिनुन बिही व ल तंसुरुन्ना, तवा उन जे मथा ईमान बि आणजो ऐं उन जी मदद बि फरमाए जो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आयत जो तर्जुमो समझ में आयो ले ना आयो पक्का अची हो तंदो न। हाणे इन मुतान अंदाज़ लगे जो पहरो अकरो तो अल्लाह से फरमाए इज़ अख़ज़ल्लाहु, ओ महबूब याद कर जने अल्लाह से वायदो वरदो में गाल समझ में आई ना आई। हाणे इन याद करने वा इज़ जी माना जो मतलब यो आए त जेकर नबी से के याद कराए तो अल्लाह, त इन जो मतलब इहो थियो न रसूलुल्लाह ज़ाहिर में आयो तो 1.25 लाख नबियन का बाद में, पर हकीकत चाहे हकीकत मोहम्मद या जो अल्लाह से सब ये कायनात से रसूलुल्लाह जो नूर से पैदा फरमाए। सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अञा हिन दुनिया में नबी आंदाई कोन, रसूल आंदाई कोन, दुनिया अञा जोड़ी कोन, उन खां अॻु में अल्लाह से पंहिंजे महबूब जो नूर पैदा फरमाए छॾियो। ईअं आया न आहे, तव्हां आलिमनि खां ॿुधंदा हूंदो, आलिमनि तव्हांखे अॻे ॿुधायो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का हज़रत जाबिर पुछे तो या रसूलल्लाह या हबीब अल्लाह, तव्हां पंहिंजी हक़ीक़त ॿुधायो त नबी से फरमाइनि छा या जाबिर, जाबिर ॿुधी सॾ त सभिनी शयुनि खां पहिरियों अल्लाह से तुंहिंजे नबीअ जे नूर खे पैदा फरमाए। सुभान अल्लाह। अव्वल बि केरा रसूलुल्लाह वर खातमुल अंबिया वल मुरसलिन, आखिर में अचण वारो केरा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे अल्लाह से जहान अञा जोड़ियो कोन्हे, रूहन जो ज़मानो आहे, रूहन जे ज़माने में अल्लाह से इन रूहन खे कढी करे वाइदो वरतो। हाणे वाइदे वठण खां बाद में अल्लाह से आदम खे पैदा फरमायो, आदम दुनिया जे तख़्ते ते आयो। हाणे आदम जो महिल आयो त पर अल्लाह खे उहो साॻियो उनखे वाइदो यादि ॾियारायो जेको आदम खे बि यादि हो, ऐं आदम पाण बि उहो वाइदो यादि रखो और पंहिंजे बचनि खे बि साॻियो यादि ॾियाराए पियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आदम जी ॻाल्हि त तव्हांखे ॿुधायां थो। हाणे मथां को आसास हेठि लहंदासीं रूहन जी ॻाल्हि खां पोइ आदम खां बाद में ॿिनि इंशाअल्लाह ॻाल्हि ईंदी। मूंखे हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि यादि अचे त हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं वेठा आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछनि था या रसूलल्लाह तव्हांजी उमिरि घणी आहे? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
बाबा तव्हां खे ख़बर आहे त रसूलुल्लाह जी उमिरि मुबारक घणी आहे? घणी? 63 वरिया। घणी ज़ाहिर उमिरि घणी आहे? दुनिया जे तख़्ते ते घणा साल पाण रहिया आहिनि? 63 साल। ईअं न वर नबूवत जो अरसो घणो आहे? 23 साल। घणो? 40 सालनि ताईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन पंहिंजे मुआशरे में रहिया। 40 सालनि खां बाद में पाण ऐलान नबूवत फरमायो ऐं 23 साल जो अरसो आहे। 23 सालनि ताईं पाण हिन दुनिया में रहिया। नबूवत जी पाण उहा जेका आहे शरीयत पाण जारी फरमायो, सभु कुझु कयूं। उन खां बाद में ज़ाहिरी हयाती में पाण पोइ ॿियो ख़बर भला इहो हज़रत जिब्रील पुछे छो पियो? सुभान अल्लाह। चवंदा आहिनि त जंहिंजे ॼमण जी तारीख़ ख़बर हुजे न ॾंद न आहिनि निस्बा। ईअं आया न आहे? माल वारा हूंदो न, माल वारा हुया रोड ते पीअण वारा माल वधूं बाबा पाण हारी नारी माण्हू पंहिंजा ईअं आहे न, त पोइ अदा ख़बर हूंदी आहे न पाण खे। जिब्रील खे ख़बर कोन हुई त या रसूलुल्लाह जो का तुंहिंजी उमिरि घणी ॻाल्हि पुछण जी हुई न, पर जे पुछे थो त इन में को राज़ आहे। जिब्रील सुवाल करे थो, महबूब ॿुधाए थो, पर उहो आशिक बयान करे पंहिंजे सीननि खे ठारनि था पिया। सुभान अल्लाह। सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। या रसूलल्लाह या हबीब अल्लाह तव्हांजी उमिरि घणी आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, जाबिर मुंहिंजी उमिरि खे छॾ, पर तूं ॿुधाए त तुंहिंजी उमिरि घणी आहे? हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम फरमाए थो, या रसूलल्लाह या हबीब अल्लाह मूंखे ॿी त का ख़बर न आहे, पर ख़बर एतिरी आहे अल्लाह जे अर्श जे हेठां हिकिड़ो सितारो उभरंदो हुयो जेको 70,000 साल उभरियो बीठो हूंदो। उन खां बाद में उहो साॻियो सितारो लही वेंदो हुयो और 70,000 सालनि ताईं नथो पियो हूंदो। या रसूलल्लाह या हबीब अल्लाह मुंहिंजी उमिरि में मूंखे सांभर आहे त मां 72,000 दफ़ा ॾिठो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। घणा दफ़ा ॾिठो आहे? 72,000 दफ़ा ॾिठो आहे। या रसूलल्लाह मुंहिंजी त उमिरि इहा आहे, तव्हां ॿुधायो त तव्हांजी उमिरि कहिड़ी आहे? आमिना जो लाल फरमाए थो, यतीमन जो यार फरमाए थो, अहमद मुख्तार फरमाए थो, ओ जिब्रील इहो जेको तो सितारो ॾिठो इहो त मां मुहम्मद करीम जो नूर हो जेको अर्श मुअल्ला जे हेठों बि अल्लाह जी इबादत करे रहियो हुयो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। या रसूलल्लाह पोइ उभरण छा हुयो, इहो लहण छा हो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, ओ जिब्रील जंहिं टाइम ते तूं चमकंदड़ सितारो ॾिसंदो उन टाइम ते मां अल्लाह जे बारगाह में क़याम फरमाईंदो हुयुसि। ओ जिब्रील जंहिं टाइम ते तूं इहो सितारो लथल ॾिसंदो उन टाइम ते मां पंहिंजे अल्लाह जे बारगाह में सर्व सुजूद हूंदो हुयुसि। सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल इज्जत अहिड़ो बरगुज़ीदो प्यारो रसूल तव्हां ई असांखे अदा फरमायो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अदा अहिड़ो बरगुज़ीदो जंहिंजे अचण जे लाइ अॻियां नबी बि जॾहिं रसूलुल्लाह जो इहो शान ॾिठो न, पोइ उन्हनि बि अल्लाह खे अर्ज़ु कयो, मौला असांखे नबूवत करे इन सोने जो असांखे उम्मती ज़रूर बणाइजो। अॻियां नबी आया, अॻियां नबी इहे दुआऊं घुरियूं, पर आख़िर में तव्हां असां जहिड़ा गुनहगार रसूलुल्लाह जे पुखड़े में पइजी वियासीं। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला जो ज़मानो आहे। उमर फारूक रज़ियल्लाहु ताला जे ज़माने में इस्लाम खे तमामु घणियूं फतहूं नसीब थियूं। उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अल्लाह जे हबीब जो उहो सहाबी आहे जंहिंजे लाइ अल्लाह जो हबीब ख़ुदि फरमाए थो त जेकॾहिं मूंखां पोइ नबी अचे हा त उमर हुजे हा, पर जीअं त मूं ते नबूवत बंदि आहे ईंदो कोन, पर जेकॾहिं पाण जी जवान कंहिं में अहलियत उहा कंहिं में आहे त उहा अमीर उमर में आहे। उन अमीर उमर जे बारे में रसूलुल्लाह फरमाए थो, ओ मोमिन मुसलमान ॿुधो एॾो अंदाज़ो लॻा रसूलुल्लाह जे साहब जो अल्लाह से केॾो शान बयान फरमाया। रसूलुल्लाह फरमाए थो त अमीर उमर जे पाछे खां बि शैतान भॼी वेंदो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, अमीर उमर जी ज़बान ते अल्लाह यानी कि हक़ ॻाल्हाईंदो आहे। वो अमीर उमर उहो अल्लाह जे हबीब जो उहो प्यारो साहबी आहे। हेॾो इरादो फरमाए थो, अञा इरादो फरमाए थो त रसूलुल्लाह खे मशवरो ॾियां त ही मसइलो ही हुअणु घुरिजे। 7 दर्शन अल्लाह से जिब्रील खे भॼाए थो, ओ जिब्रील वञी करे क़ुरान खणी करे रसूलुल्लाह खे ॿुधा अमीर उमर ही मशवरो ॾिए थो त मां रब्बे काइनात ही क़ुरान नाज़िल फरमाए छॾियां थो पियो।
अमीर उमर वो अथव तंहिंजे करे यादि रखिजो जेकॾहिं कंहिंखे अमीर उमर सां बुग़्ज़ हुजे त पक सम्झो त शैतान जो फर्रो अथव, शैतान जो पासो अथव। उहो मोमिन मुस्लमान नथो थिए, मोमिन मुस्लमान हूंदो त इन अमीर उमर सां मोहबत ज़रूर कंदो। माना इहो अमीर उमर छा अथव, इहो कसवटी अथव, तव्हांजे साम्हूं इहो ज़हन में परख अथव। अमीर उमर जो ज़िक्र कयो, साम्हूं वारे जा जेकॾहिं गुलाब जहिड़ो मुंहुं थी वेंदो त पोइ सम्झो वाह 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 इहो ईमान वारा, पर जेकॾहिं हुनजे मुंहं ते मथां जुलाब थी वेंदो त पोइ आहे ई जुलाब। ये ॻाल्हि आहे या न आहे? सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन। बाबा पुराणे वक्त जी ॻाल्हि आहे, तमामु पुराणी। बाबा साईं रहमतुल्लाह अलैह जवान हुया, हिकिड़ो बरोचन जो ॻोठ हो, उन ॻोठ में विया तकरीर करण, पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे। पोइ बरोच तव्हां बरोच खे ॻाल्हाईंदा उते जो पौधा जो बाबा तकरीर मस शुरू कई त साम्हूं ख़बर पिया पुलिस आई आहे, भॼो ॾे भॼो। पोइ छा पिया चवनि, गुड़खा गुड़खा पुलिस आसदा, छा पिया चवनि, गुड़खा गुड़खा पुलिस आसदा। ॿियो त मुफ्ती साहब निश्ती सही थो चवां, पास त कयो यार, कुझु कंहिं ॻाल्हि में त पास कजो। हिकिड़ा चवनि गुड़खा गुड़खा पुलिस आसदा, ॿियो मुफ्ती साहब निश्ती, टियों थो चए मुफ्ती रा बिल्ली यके शर्रे धुए हुर्रे गुड़खा। अदा त इन करे मां बि कोन चवंदो, मां बि साॻियो शर आहियां। ॻाल्हाईंदा हलो, मूंसां ॻाल्हाईंदा इंशाअल्लाह बेड़ा पार थींदा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। उन अमीर उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जो ज़मानो आहे, उन में इस्लाम खे तमामु घणियूं फतहूं नसीब थियूं आहिनि। उन फतहुनि जे अंदरि हिकिड़ो ईरान जो इलाइक़ो आहे जंहिंजो नालो आहे सूस, सीन वा सीन जे नाले सां सूस इलाइक़ो आहे। उहो इलाइक़ो बि फतह थियो आहे। फतह थियण खां बाद उते जो जेको सहाबी जे फतह कयो हो सिपह सालारो, उन जो नालो हज़रत अबू मूसा अशरी रज़ियल्लाहु ताला। छा नालो हुनजो? हज़रत अबू मूसा अशरी रज़ियल्लाहु ताला। उन अबू मूसा अशरी जब उन इलाइक़े में पहुतो आहे, उते इस्लाम नाफ़िज़ थियो आहे, त उते उनखे हिकिड़ी अजीब ॻाल्हि महसूस थी आहे। ख़बर पियसि त हिते हे मामिलो आहे। छा ख़बर पियसि? मिसाल तौर ते कीअं? मिसाल तौर तव्हांजे साम्हूं बुज़ुर्ग आहे न, गाॾी शाह ईअं आहे न, बाबा बुज़ुर्ग आहे न, पर हाणे मां त वियो कोन्हे, पर लाज़मी तव्हां विया हूंदा, तव्हां गाॾी शाह ते कीअं वञिबो आहे, माण्हू वेंदा आहिनि पंहिंजे हिसाब सां। अहिड़े साॻे तरीक़े सां उन सूस जे इलाइक़े में हिकिड़ो को बुज़ुर्ग हो, पर उनजो हाल इहो त उनजो जिस्म सही सलामत हो, ऐं उहो लाश जेको इंसान जेको वफ़ात कयल हो, उनखे 100 साल बल्कि हज़ारे साल गुज़रिया हुया। उन गार जे अंदरि उहो कल हुयो। हाणे माण्हू छा कंदा हुया त जॾहिं बि हुननि खे ॾुकर अची वेंदो हो, मींहं जी ज़रूरत थींदी हुई, त उन जेको आहे त लाश मुबारक खे, उन जेको आहे त जिस्म मुबारक खे ॿाहिरि कढंदा, हेॾो उस में कढंदा, हेॾो उस में उन महिल मथो आसमान तो मींहुं वसणु शुरू थी वेंदो। सुभान अल्लाह। सम्झ में ॻाल्हि आई? पक अचे थी न ॻाल्हि? हाणे जॾहिं जो इस्लाम नाफ़िज़ थियो त अदा इस्लाम नाफ़िज़ थियण में इहा ॻाल्हि बि आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, हज़रत अली फरमाए थो त नबी साईं मूंखे 3 वसीयतूं कयूं आहिनि। कहिड़ियूं? 3 वसीयतूं। ओ अली तोखे कहिड़ियूं 3 वसीयतूं? हज़रत अली फरमाए थो अल्लाह जे नबी मूंखे इहा वसीयत कई आहे, ओ अली जेकॾहिं निमाज़ जो वक़्तु थी वञे त उनखे पहिरें वक़्त में निमाज़ खे अदा फरमाईंदो कर। ओ अली ॿियो तोखे नबी साईं कहिड़ी वसीयत फरमाई आहे? हज़रत अली करमल्लाह वजल करीम फरमाए थो नबी साईं मूंखे फरमाया त जेकॾहिं को जहान छॾे वञे, वफ़ात करे वञे त जल्द खां जल्द हुनखे क़ब्र जे हवाले करे छॾींदा कयो। इंसान आहे न, पाण ज़ाहिर में इन महिल वेठा पायूं, साओ बि पाण में आहे, पर उन में जे बावजूद पाण में हज़ारे ऐब आहिनि। कमल किथों का फुरड़ी थी पए, कमल छातो थी पए, कमल छातो थी पए, पर जॾहिं इंसान जो रूह हलियो थो त पोइ उन में अञा वधीक ऐब ज़ाहिर थी पवंदा आहिनि। तंहिंजे करे तव्हां असांखे छा करणु घुर्जे जो माइट मिट जेको वेझो हुजे उन जो इंतज़ार कयो, परे वारे जो इंतज़ार न कयो। इन जे करे परे वारे जो इंतज़ार करे कंदव छा? उहो ईंदो कहिड़ा फाड़ा मारींदो, अची करे मुंहुं ॾिसी उहो बि जदो दफ़नायो।
ये आया ना बाबा ज़हन में रखो पांजो पाण दे ख्याल कयो त असां में केतिरा ऐब आहिनि त तंहिंजे करे अॻे जो बि ख्याल करे जल्द खां जल्द पीर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस पाक पाण फरमाइनि था त जॾहिं को इंसान वफ़ात करे वञे त उनखे जल्द खां जल्द दफ़न कंदा कयो या रसूल अल्लाह छो पाण फरमाइनि त जेकॾहिं हूंदो जन्नती त पर जल्द खां जल्द वञी अल्लाह जे हवाले थिए पर जेकॾहिं हूंदो कंहिं ॿिए पासे जो त भला पोइ घर में घटि में घटि तव्हांजे घर में ई तव्हांजी कुलनि ते त न पियल जल्दी पाण में जुदा कयोसि न गाल समझ में आई जन्नती आए तो जन्नत में उनके जल्दी पहुंचायो पर जेतर तो बनोस मिला के बे पासे जो आ त पो ता वट करे छा कयो कि उसने अल्लाह जे हवाले ता जो छा वे त तने करे छा कयो वेंदो जल्द खां जल्द उनके अल्लाह जे हवाले करे कब्र जे हवाले कयो वञेसि टियों नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त ओ अली जॾहिं तुंहिंजी न्याणी सामाइजी वञे बालिग थी वञे त जल्द खां जल्द उन खे पंहिंजे घर जे हवाले करे छॾियो असांजो अॼुकल्ह हाल छा आहे बाबा न्याणियूं वेठियूं आहिनि न्याणियूं वॾियूं थी थियूं वञनि सालनि जा साल घरनि में वेठियूं आहिनि रुगो पंहिंजी अनानियत में माइटनि मिटनि सां बि आहे मिठी बि लॻी पई आहे मंगणा बि लॻा पिया आहिनि पर थोरी ॻाल्हि जेकर इहो कल्ह मुआरी ॿकरी तुआरे फसल में पई पोइ छाला हुनखे फोड़ हुयो मर अहिड़े तरीक़े जी उबदूं सुठियूं ॻाल्हियूं करे उन्हनि माइटनि सां अदा जेको आहे त पंहिंजो तालुक ख़राब कयो ॾींदा साॻो ई सॻो आहियूं ईअं कोन ॾींदा पर हर को लोड़ाए हुनखे जेको आहे मिंतूं कराए बि किसियूं कराए पोइ पहिरियों अदा ईअं न कंदा कयो न्याणी तव्हां वटि हुई निमाणी आहे न्याणी हुई तव्हां वटि अमानत आहे जॾहिं न्याणी बालिग थिए जल्द खां जल्द उनखे पंहिंजे घर जे हवाले कंदव यादि रखिजो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जंहिंखे अल्लाह रब्बुल इज्जत न्याणी अता फरमाईंदा जॾहिं उनखे अल्लाह न्याणी अता फरमाईंदा त उनजे बदले अल्लाह से 70 दफ़ा नज़र रहमत फरमाईंदो या न्याणी तव्हां असांजी इज्जत आहे या न्याणी तव्हां असांजे लाइ नेक बख़्तीअ जो सबबु आहे उतां करे अदा हुनजो कमु छा आहे तव्हांजो कमु छा आहे त सुठी तरबियत करे उनखे जल्द खां जल्द पंहिंजे घर रवानो कंदा कयो हज़रत अली करमुल्लाह वजहुल करीम फरमाए थो त टियों नसीहत मूंखे नबी साईं कहिड़ी कई त अली जल्द खां जल्द न्याणी पंहिंजे घर ॾे मोकिले थो ठीक है गाल समझ अचे थी मां गाल हले कहिड़ी मच्छो तो माट करे सुभान अल्लाह सूस शहर वाले गाल ॿुधाइण वारो हर भाजी निसारा पिया के ॿिनि जो कमु उहो मां बि सम्झां थो इहो असांजो जेको आहे न बेॾाड़ियो मौलवी अथव मौलवी जहिड़ो तहिड़ो अल्हम्दुलिल्लाह हज़रत शेर मुस्तफ़ा जी हिनखे बि सोबत मिलियल आहे जहिड़ो तहिड़ो हिन सां बि कोन ॻाल्हाए सघंदो या मूंखे बि पक आहे कॾहिं कॾहिं पाण पोइ सुवाल जंहिंमहिल मूंखे बि कंदो आहे हे मसइलो भला भई हे ॿुधाए हेतिरा त मूंखे बि ख़बर आहे अहिड़ो सुवाल करो चङो भलो मौलवी बि अल्हम्दुलिल्लाह सुवाल न करे सघंदो अल्हम्दुलिल्लाह तंहिंजे करे साईं खे ॻाल्हि यादि या ख़बर त पक किथे न किथे मौलवी जाठो हणंदो त हिनखे अॻी ॻाल्हि यादि रख सलाद अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम अलैहि हाणे हज़रत अबू मूसा शरीयत अल्लाह ताला नो जॾहिं रसूल सॼे इलाइक़े में आयो आहे त हाणे उते उनखे शरीयत जारी करणी आहे त उन शरीयत जारी करण में इहा बि ॻाल्हि आहे इहो जेको जिस्म पाक पियो आहे जेको हज़ारे सालनि खां भले पियो हुजे हा पर हाणे इनखे दफ़न त करणो आहे न सुभान अल्लाह उनजे लाइ हज़रत अबू मूसा अशरी इहो सोचो त हज़ारनि सालनि खां जो पियो आहे इन में को न को राज़ ज़रूर हूंदो तंहिंजे करे हाणे इन जे लाइ मां ख़त थो लिखां अमीरुल मुमिनीन हज़रत उमर फारूक ॾे उनखे ॿुधायो थो त हेड़े आरे पारे हिकिड़े जवान जो हिते जनाज़ो पियल आहे जिस्म मुबारक पियल आहे जेके रुगो ॿाहिरि कढूं था त मींहुं वसण थो शुरू थी वञे ओ अमीरुल मोमिन हाणे तुंहिंजो कहिड़ो हुकुम आहे त असांखे ॿुधाए त असां उहो उनजे तहत अमल कयूं सुभान अल्लाह हज़रत अमीर उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु वापसि ख़त लिखियो आहे हज़रत अबू मूसा शरीक जे मला ख़त मिलियो आहे ख़त में
लिखियो पियो आहे ओ अबू मूसा अशरी तू तो भागन वारो आही जो तो अल्लाह जे नबी हजरत दानियाल अलैहिस्सलाम जी ज़ियारत कई आ। हजरत दानियाल अलैहिस्सलाम रसूलुल्लाह जो जरे शान बुधो हो, शान जदे उन पढ़ियो हो तो उन टाइम ते उन अल्लाह के अर्ज कयो हो इलाहल आलमीन मुखे न मिठड़े मोहम्मद करीम जो उम्मती फरमा जा। अल्लाह से फरमा सुनन तू अगे वक्तन जो नबी थी दे उन मिठड़े मोहम्मद करीम जो वक्त तू न ला दे। हजरत दानियाल अलैहिस्सलाम अल्लाह के अर्ज कयो इलाहल आलमीन तुझी जेका मर्जी मुखे कबूल आ रो मुझा मौला मुझे जिस्म के जमीन जे अंदर भला एस ताई न मोकिल जा जेस ताई उन आखिर ज़मान नबी जा उम्मती मुझो जनाजो न था बिया पढ़। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तने करे ओ अबू मूसा अशरी हाणे यो हज़रत दानियाल अलैहिस्सलाम अथई ऐं दानियाल अलैहिस्सलाम जो जनाज़ो भी तू कर उन जे का बाद में कफन दफन जो भी इंतजाम तू कर। अदा दे खबर जे नबी जे सहाबन जे लाइ अल्लाह जा नबी दुआऊं घुरी वेंदियो पर वो शान वारो आहे या न आहे? शान वारो आहे न। सुभान अल्लाह। अदा अल्लाह रब्बुल इज्जत कुरान में फरमा इज अखज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन याद कर महबूब ओ नबियन वारो वायदो जो अल्लाह से नबियन का वरतो होयो। हाणे वो नबियन जो वायदो आदम आयो मां त गाला हेठ खणी आयस पर आदम आयो आदम के भी इहो सागो नबियन जो वायदो यादो अल्लाह वारो उन का बाद में हर नबी आयो उन के भी याद आयो अजतो के हजरत आदम अलैहिस्सलाम जी गाल बुधाए। सुभान अल्लाह। आदम केरो जो परेशान दिया अब आदम आवा अबो सोचन पिया था का ज़ात बात पुछो दो चई जो कड़ी गाल आहे जो बाबरो चो बियो कड़ी गाल आहे अबो तो होयो न साडो अजे अबो आ मां जे करे अब शर्रो आया तो मुझो अबो आ तो मां तो पांजी गाल कंदस। आदम हाणे गाल हुआ तो तां के क्या पुत्र जा घणा किस्म पोड़न के खबर नंढन के खबर ही कोई टे किस्म सपूत कपूत पूत छा चवेंदो आहे सपूत कपूत ऐं पूत। सपूत तो पुत्र होदा जेको पी जी गाल के वञे अॻिते वधाए ईअं आया न आहे ॿियो हूंदा पूत भला ॿियो न भला जेका पी जी ॻाल्हि आहे उन ते न बरक़रार रखे कपूत जेको वञे हर वक़्तु कंदो ॿेड़ी ॿोड़ियो वञे। हाणे ॾिसां थो अंदाज़ो लगाया तो तव्हां मां हीअ ॻाल्हि ॿुधाए त तव्हां सपूत आहियो या पूत आहियो या कपूत आहियो पाण ई पतो पइजी वेंदो। पाण जेको हिते गॾु थिया पाण छा जे लाइ गॾु थिया रसूलुल्लाह जो शान ईअं न रसूलुल्लाह जो शान ॿुधंदासीं अल्लाह जो शान ॿुधूं था पिया अल्लाह जे वलियनि जो शान ॿुधंदासीं। रसूलुल्लाह जो शान जॾहिं बयानु थींदो आहे उन महफ़िल खे छा चइबो आहे? महफ़िल मीलाद। छा चइबो आहे? जंहिं महफ़िल में रसूलुल्लाह जो शान बयानु थिए उनखे छा चइबो आहे? हाणे ॻाल्हि यादि रखिजो पर मां तव्हांखे सम्झाइण लाइ पोइ ते थो हलियो अचां। ही तव्हां महफ़िल सजाई हाजी निसार जे भाइरनि गॾिजी करे महफ़िल सजाई आहे तव्हां ॻोठ वारनि महफ़िल सजाई आहे प्रोग्राम तव्हां रखियो दावतूं तव्हां ॾिनियूं दावतुनि ॾियण खां बाद में अॼु सुबुह खां हिकु कमु शुरू थियो शामियाना लॻा स्टेज जे मल तैयार थी हाफ़िज़ कादिर बख्श उथो उथी बि करे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम दी करे अची करे क़ुरान जे तिलावत शुरू करे ॾिनई। ये कहीं आका ॿियो तरीक़ो कयो ईअं कयो न अजो आमिना जे लाल खादा बुझो त या रसूलल्लाह या हबीबल्लाह जो ख़बर यो कुरान पढ़ण किया आमिना जो लाल फरमाए दो जॾहिं को इंसान पढ़ंदो आहे अलिफ लाम मीम
ज़ालिकल किताबु ला रैब फी वो इंसान त चवंदो आहे अलिफ लाम मीम अल्लाह से हिक हिक कर जे बदले में 10 नेकियूं उनखे अता फरमाईंदो आहे। और नबी सही मिसाल ॾेई फरमाईंदा जॾहिं को चवंदो अलिफ लाम मीम त इहे उन हिकिड़ो अखर न बल्कि 3 अखर आहिनि अलिफ जूं 10 लाम जूं 10 मीम जूं 10 उनखे नेकियूं अता फरमाईंदो अल्लाह सही। अदा हाणे इहो क़िरात वारे क़िरात कई उनखे नेकियुनि जो सवाब मिलियो या न मिलियो पक। उन खां बाद बि हाफ़िज़ साहब ऐलान कयो फलाणो माण्हू जेको आहे त नात शरीफ़ पढ़ंदो ये चई या न चई ऐं तव्हांजे साम्हूं छा थियो नात शरीफ़ पढ़ी वई। वर बि पुछो था कयूं रसूलुल्लाह खां उनजी हयात तय्यबा खे ॾिसो था पिया उन में बि उहा नात शरीफ़ थींदी हुई या न थींदी हुई? हा ॿुधायो सुभान अल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत हसन बिन साबित। सब चओ सुभान अल्लाह। हज़रत हसन बिन साबित ओ सहाबी आहे जंहिंखे अल्लाह से 120 साल उम्र अता फरमाई आहे। 120 साल मां 60 साल ताईं आलम कुफर में रहियो आहे पर शाइर तमामु वॾो हुयो। वॾा माण्हू अमीर कबीर घुराईंदा हुया ओ हसन अचो अची करे असांजी तारीफ़ कर। अची करे उनजी तारीफ़ में शेर चवंदो हुयो 60 सालनि खां बाद में कलमो पढ़ियो अथई कलमो पढ़ी करे मुस्लमान थियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह अक़स में वेठो आहे। नबी सही फरमाईंदा ओ हसन तू अमीरन कबीरन जा तारीफ़ुनि में शेर चयान अॼु मां मोहम्मद करीम जी बि नात मूंखे ॿुधाए। हसन उथे थो हसन उथी करे जी रसूलुल्लाह जे मिंबर ते बीहे थो मिंबर जे मथां बीही करे थिए थो वअहसन कलम तरकत ऐनी वअजमल कलम तलदिल साऊ। या रसूलुल्लाह तो जहिड़ो सुहिणो त हिन हसन जी अख ॾिठो ई न आहे। या रसूलुल्लाह मुंहिंजी अख कारो ॾिसंदी करे तो जहिड़ो सुहिणो का माउ जहिड़े ई कोन थी सघे भई। वअहसन कलम तरकत ऐनी या रसूलुल्लाह तो जहिड़ो सुहिणो मुंहिंजी कंहिं अख ॾिठो ई न आहे। वअजमल कलम तलदिल साऊ या रसूलुल्लाह तो जहिड़ो को जमील को सुहिणो त का माउ जहिड़े ई न थी सघे। ख़ुलिक़त मुबर्रअम मिन कुल्ल ऐब या रसूलुल्लाह तू हर ऐब खां पाक पैदा फरमायो वियो आहे। कद ख़ुलिक़त कमा तशाऊ या रसूलुल्लाह तू ईअं पैदा थियो आहे जीअं तो मिठड़ा मोहम्मद करीम पाण चाहियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। जॾहिं बि हज़रत हसन इहा ॻाल्हि कई न उन टाइम ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ फरमाई या अल्लाह ओ मुंहिंजा रब ओ इन हसन जी जिब्रील जे ज़रिए सां मदद फरमाइजांइ। लफ्ज़ तख़य्युल ये समझो तो हुक्म रब कायनात जो ओ रब अची करे हज़रत जिब्रील जे मार्फत हसन जे दिल में ॻाल्हि विझराए पोइ हसन उनखे उन शेर जी सूरत में रसूलुल्लाह जी नात पढ़ी पियो ॿुधाए। अदा हाणे रसूलुल्लाह जे साम्हूं हसन खे नबी से खुद फरमायो ऐं वरी खुद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेही उहा नात ॿुधी भला पोइ नात में सवाब थियो अलाए न थियो थियो पक पढ़ण वारे खे बि थियो ॿुधण वारे खे बि थियो ठीकु आहे। भला जंहिं प्रोग्राम ख़त्म कंदासीं पोइ छा कंदासीं सलातो सलाम छा पढ़ंदासीं या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका। ये पढ़ लो या पढ़ दो मुस्तफा जाने रहमत बेला यो पढ़ना सलातो सलाम यो कुरान में आया लेकिन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। कुरान में आया न बाबा वो माना मतलब छा थियो त जॾहिं इहो सलातो सलाम पढ़ंदासीं इन में बि त साईं तव्हांखे सवाब मिलंदो या न मिलंदो पक मिलंदो। असांजे मदरसे हिकिड़ो शागिर्द नंढो
मौली हां माशाल्लाह आलिम नालो तो अली गुलाम खिपरे पासे जो नंढो हुयो मदरसे मां मोकल मिलस मदरसे मां जो मोकल मिलस हमरा बस में सवार थियो वने पियो गोठ पाड़े में एकड़ो बस में जे सीटूं जो सीट ते एकड़ो बियो हमरा वेठो वे वो पूछे तो बाबा दे खबर छा कंदो हिन चयो तो चाचा पढ़ंदो आया छा पढ़ंदो मदरसे में पढ़ंदो केड़े मदरसे में पढ़ंदो जी मुफ्ती अब्दुल रहीम जे मदरसे में पढ़ंदो जेमल हुन मुफ्ती अब्दुल रहीम जो नालो ॿुधो हमरा के तप चढ़ियो समझो था तप चढ़ियो हमरा को रहियो कोन थियो छोकरे के तो चवे ॾियो ख़बर तव्हां या सलात छो पढ़ंदा सुभान अल्लाह हर एक जो पंहिंजो कम आहे विचू के जो विचू माण्हुनि खे ॾंग जोड़ंदो छो थी दुश्मनी चेता मुंहिंजी दुश्मनी कोन्हे मुंहिंजी आदत ई इहा हुआ सो सलात वारो बि एतिराज़ करण वारो जी बि आदत हुआ न समझ में ॻाल्हि अचे तो नंढो शागिर्द तो हो थियो चुप तो नंढो शागिर्द 2 मिंट चुप करे उनखे तो चए चाचा मांखे तो ख़बर आहे कोन तो छो पढ़ो था छो नथा पढ़ो पर हिकड़ी ॻाल्हि चाचा तू बि ॿुधा जी पुछ जी दे ख़बर अल्लाह सही इन्हनि स्कूलनि जे मथो 2 किरामन कातिबीन 2 हिकड़ा मलाइका विहारिया नाले न विहारिया जी हाँ बिल्कुल विहारियान जी कम केड़ो थन जी हिकड़ो सवाब लिखंदो आ ॿियो गुनाह लिखंदो आ जी पक जी हाँ बिल्कुल पक जी चाचा हाणे मांखे त सलात जी ख़बर आहे कोन त पढ़ंदा छो पर मां तोखां ई पुछां थो त जॾहिं सलात पढ़ंदा आहियूं त पोइ कहिड़ो मलाइक या सलात लिखंदो आहे हाणे जे सवाब वारो तो सवाल खत्म थी वियोसि पर ये गुनाह जो त पोइ अॻो पोइ लांती थो बणिजे न हमरा जो तो थियो चुप त पोयों ॿियो तो चए हाणे मुल्ला हाणे जवाब ॾे न सुभान अल्लाह त अदा हाणे जेका असां ही छा कंदा आहियूं सलातो सलाम पढ़ंदा बा इन में सवाब आया न आहे पर रसूलुल्लाह जी हदीस आहे पाण फरमाईंदा जॾहिं तव्हां मोहम्मद जे मथां सलात सलाम पढ़ंदा हो न उन टाइम ते सॼे पासे वारो मलाइक सवाब लिखण शुरू कंदो अथव खाॿे पासे वारो मलाइक गुनाह मेटाइण शुरू करे ॾींदो अथव इन खां वधीक ॿियो को सवाब थी सघे थो अदा हाणे इहो सलातो सलाम पढ़ियोसीं इन में बि छा मिलियो सवाब मिलियो क़ुरान पढ़ियोसीं उन में बि सवाब उन खां बाद में जॾहिं मौलूद पढ़ियासीं नबी से जी जो शान बयान कयोसीं नात पढ़ीसीं उन में बि सवाब मिलियो वर सलातो सलाम पढ़ियोसीं उन में बि सवाब मिलियो भला आख़िर में का शइ आहे या कोन्हे आहे न खाइण पीअण जी का ॻाल्हि हूंदी या न हूंदी भला ॿियो न त घटि में घटि शबीर भाउ थोरो घणो पाणी जो गिलास ॾींदो या न ॾींदो न था सुभान अल्लाह हाणे इहा ॻाल्हि पर आमना जे लाल खां पुछूं था या रसूलल्लाह जो ख़बर इहो खाधो खाराइण इहो पाणी पीआरण इन में सवाब आहे या न आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता बनी इस्राइल जी हिकड़ी फाइजा फाजरा औरत हुई वो फाइशा फाजरा औरत रस्ते सां वञी रही हुई रस्ते में चार से त हिकड़ो खूह आहे खूह जे कपर जे मथां उन जे भर में हिकड़ो नंढड़ो कुते जो कुलर आहे नंढड़ो बछड़ो वो उन जे करे पानी जी उन कप खे झटे रहियो हुजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता उन औरत खे रहम आयो उन औरत पंहिंजो रो पुसाए करे उन कुते खे पानी पियारियो अल्लाह रब्बुल इज्जत जो जोश पंहिंजे रहमत पंहिंजे जोश ते अची वई अल्लाह से फरमाए थो ओ फलानी बानी हुई त फासिका फाजरा गुनाहगार पर जीअं त तो मुंहिंजे मखलूक खे पानी पियारियो आहे तंहिंजे करे मां तुंहिंजा गुनाह माफ़ फरमाए करे तोखे जन्नत अता फरमाए छॾियां थो अदा पानी जो हिकड़ो गिलास ॾियण जे करे जन्नती वर ॿिए पासे नो नबी से फरमाईंदा तुंहिंजो हर शइ में सदको आहे एतिरे क़दर जो तूं पंहिंजी घर वारी खे हिकड़ो लुकमो मानी जो खाराईंदो आहे न पंहिंजे बच्चनि खे हिकड़ो लुकमो तूं ॾींदो आहे न पुट सम्झी धीअ सम्झी औलाद
तू उन्हनि खे जेकॾहिं कुझु खाराईंदो आहिनि त अलाह जी रहमत एॾी वसी आहे जो अलाह उहो बि तुंहिंजे लाइ सदको बढ़ाए छॾंदो। अदा पंहिंजे बच्चे खे खारायूं उहो सदको थियो वञे, पंहिंजी ज़ाल खे खारायूं सदको थियो वञे, पंहिंजे घर वारनि खे खारायूं सदको थियो वञे पियो। तव्हां दादा रसूलुल्लाह जो शान ॿुधण रसूलुल्लाह जा पांधी अहिड़ा बणिजी आया हो, जेकॾहिं तव्हां ऐं असां खाधोसीं पीतो जो ख़बर हुन में सवाब मिलंदो या न मिलंदो? क़ुरान पढ़ण में सवाब, मौलूद ॿुधण में सवाब, उन खां पोइ सलात सलाम में पढ़ण में सवाब, उन खां बाद में खाधो खाराइण पाणी पियारण में सवाब आहे न आहे? पोइ मुल्ले जी माउ मरे काथे थी? पोइ मुल्लो जेको चवे थो त बाबा ॾेखारियो क़ुरान हदीस में या बा मीलाद न मल्हायो, उन खां पुछंदे भागा माउ मरई थी त काथे में? हिन में त को बि अहिड़ो गैर शरई अमल आहे ई कोन। अव्वल खां आख़िर अहले सुन्नत जे कंहिं बि मीलाद जे प्रोग्राम में को बि गैर शरई कम न हूंदो आहे। हा, पर यादि रखो जेकॾहिं को मीलाद जे नाले सां गलत कम करे थो, तोल धमाका करे थो, या जेकॾहिं में को गैर शरई अमल करे थो त उन सां अहले सुन्नत जो वास्तो न अथव। ज़हन में ॻाल्हि अचे थी? बाबा गाज़ी शाह त भलो आहे न, बुज़ुर्ग आहिनि, आया न आहे, उन्हनि जी तालीम में भली आहिनि, पर उते जेकॾहिं को बेपर्दगी कंदो, उते जेकॾहिं भंग चर्स कंदो, उते जेकॾहिं ग़लति कम कंदो त पोइ गाज़ी शाह जो ॾोह या उन्हनि भंगोरनि जो ॾोह आहे। ॾाढे ॻाल्हायो, ॾाढे ॻाल्हायो कंहिंजो ॾोह आहे? अलाह जे वली जो को ॾोह ना है। पक्कन जेकरे कंहिं क़िस्म जी बेपर्दगी थी थिए त उहा कंहिंजे करे उन्हनि जाहिलनि जे करे आहे। जेकरे बेपर्दगी थी थिए त उहे जेके बिल्कुलु दीन खां ना वाक़िफ़ आहिनि उन्हनि जे करे आहे। उन में उन अल्लाह जे उन वलीअ जो कंहिं बि क़िस्म जो को बि ॾोह न आहे। इन साॻे तरीक़े सां मीलाद में त इहो जीअं ॿुधायो मां क़ुरान पढ़णो आहे, मीलाद में नात पढ़णी आहे, मीलाद में सलातो सलाम पढ़णो आहे, मीलाद में ख़ैर ख़ैरात करणी आहे, रसूलुल्लाह जो शान बयान करणो आहे। अदा इन में त शय जेका आहे गैर शरई न आहे। पोइ जॾहिं का गैर शरई न आहे त एतिराज़ करण वारो या त बुग़्ज़ जे करे या पंहिंजी कावड़ जे करे रसूलुल्लाह सां हुन जेका बुग़्ज़ आहे तंहिंजे करे एतिराज़ करे रहियो आहे, या त बिल्कुलु कोरो जट आहे, हुनखे कंहिं बि क़िस्म जी ख़बर न आहे। पर तव्हां असांखे त ख़बर बि आहे। हिकिड़े पासो तव्हां असांखे रसूलुल्लाह सां मोहबत आहे, ॿिए पासे तव्हां असां सभिनी खे आलिमनि बि रसूलुल्लाह जो शान बयान करे ॿुधायो। ॻाल्हि सम्झ में अचे थी या नथी अचे? पक हाणे इहे चारई शयुनि में सवाब आहे न। ॻाल्हि माल कहिड़ी पई कई? सुभान अल्लाह। माना ही महफ़िल पंहिंजी छा आहे? महफ़िल मीलाद जंहिंमें रसूलुल्लाह जो छा कंदा आहियूं? शान बयान था कयूं। ईअं न? हाणे ॻाल्हि थो ॿुधायां त पोइ उहा ॻाल्हि तव्हां कंदव त उहो आदम जा सपूत पुट सॾ आहे। जेकॾहिं ॻाल्हि न कंदव त पोइ आदम जा पुट त आहियूंसि, न त में आहे ई कोन। पर पोइ सपूत ऐं कपूत वारो हिसाब थींदो। पोइ हाणे तव्हां पाण हिक ॿिए खे ॾेई सम्झी वञो। बसि सम्झणो आहे त उहो बसि चवणो बि न आहे। अॼुकल्ह जो हाल अहिड़ो थी वियो आहे जो माण्हू कंहिंखे चवण खां बि हलियो जो नथा चई सघूं न, छो जो हालात अहिड़े क़िस्म जा आहिनि। पर सम्झबो त सही। हिकिड़ो मौलवी साहब, उनखे हिकिड़े माण्हू जो तोतो हूंदो तंग कंदो हुओसि। छा हूंदो कंहिंखे? मौलवीअ खे। हिकिड़े मौलवी साहब तव्हां जी तोते जे मालिक खे, यार तुंहिंजो तोतो मूंखे तंग थो करे ॾाढो। मौलवी साहब तव्हां ॿुधी मालिक तोते खे जो ॻाल्हि ॿुधी, ॿीहर तो मौलवीअ खे तंग कयो तोखे कोई छॾियो। हाणे कुहण जी ॻाल्हि थी। हाणे तोतो छा को चए? ॿिए ॾींहं ते मौलवी साहब गुज़रियो पियो, तोतो वेठो हुजे भित ते। मौलवी तोते ॾिसे, तोतो मौलवी ॾे ॾिसे। अॻिते हली तोते खिली ॾे। ॻाल्हि आहे मिड़ी। तोते खिली ॾिनो त मौलवी तो चएसि छो थो खिले? तोते जो सम्झी त वियो हूंदे। सम्झ में ॻाल्हि अचे थी? त तंहिंजे करे मीलाद जी जंहिं महिल ॻाल्हि हले न त हिन अबे आदमारी जी ॻाल्हि सां कंपेयर कजो। पोइ जेकॾहिं मीलाद करे त बि सम्झी वञिजो, मीलाद न करे त बि सम्झी वञिजो। सम्झ में ॻाल्हि आई? सलात अल्लाहुम्मा
सल्ले अला सय्यिदिना व नबिय्यना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। आदम अलैहिस्सलाम जे वक्त में अल्लाह रब्बुल इज्जत आदम अलैहिस्सलाम के ओ आलम अरवाह में एक नूरानी लच्छू अता फरमायूं ऐं इहो फरमायो त ओ आदम ही पंहिंजे उम्मत उपातो जे औलाद में जेके जेके नबी थींदा उन्हनि खे इहे नूरानी लच्छू अता फरमाए नूर जो अल्लाह सही आदम के हवाले कयो। आदम पंहिंजे बच्चन मां जेके तुंहिंजा नबी रसूल थींदा उनखे आदम अलैहिस्सलाम जे वक्त में शरीयत त कोन हुई का अल्लाह जो नबी आ जॾहिं उनजा पुट वधिया औलाद वधी त पोइ उन खां बाद में अल्लाह से शरीयत नाज़िल फरमाई। उन जे लाइ अल्लाह से पहिरो पहिरो नबी हज़रत शीस अलैहिस्सलाम नाज़िल दुनिया जे तख़्ते ते आंदो। पोइ जॾहिं हज़रत शीस अलैहिस्सलाम आयो त आदम जे वक्त में ही आयो त आदम अलैहिस्सलाम हज़रत शीस अलैहिस्सलाम खे उहा नूरानी लठ अता फरमाई। सुभान अल्लाह। मूंडे तवज्जो हुजे मां ॾिसां थो कंहिं हिकिड़े माण्हू खे अॻिते पोइ ॻाल्हि ख़राब थी मूंडे तवज्जो हुजे। हज़रत आदम अलैहिस्सलाम हज़रत शीस अलैहिस्सलाम खे उहा लठ अता फरमाइण खां बाद में फरमाए थो ओ शीस तू अल्लाह जो नबी ऐं रसूल आहे। ॿुधी सॼो अल्लाह जी तक़दीस तहमीद बयान बि कजां पर उन सां गॾु मिठड़े मोहम्मद करीम जी बि तारीफ़ फरमाइजां। आदम अलैहिस्सलाम का शीस ॿुधे थो अब्बा असां में त को नाले वारो मोहम्मद करीम कोन आहे ॾे ख़बर इहो मोहम्मद केरु आहे। आदम अलैहिस्सलाम फरमायो ओ मुंहिंजा बचड़ा जंहिं टाइम ते अल्लाह से मुझे रूह फूकियो मुझे पोते में उन टाइम ते जॾहिं मां पहिरों दफ़ो अखियूं खोलियूं अखियुनि खोलण खां बाद में मुंहिंजी नज़र वञी पई अर्श मुअल्ला जे मथां उन अल्लाह जे अर्श जे थंभनि जे मथां लिखियो पियो हुजे ला इलाहा इल्लल्लाह 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 मुहम्मदुर रसूलुल्लाह। ओ मुंहिंजा बचड़ा अल्लाह जे अर्श जे थंभनि जे मथां लिखियो पियो हुजे ला इलाहा इल्लल्लाह उन सां गॾु लिखियो पियो हुजे मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन खां बाद में अल्लाह सही मूंखे जन्नत जो सैर करायो। जन्नत जे सैर महिल जन्नत जा 8 दरवाज़ा आहिनि 8 दरवाज़नि जे मथां लिखियो पियो हुजे मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन खां बाद में जमल जन्नत जे अंदर वञा छा ॾिसां अल्लाह जा मलाइक उन्हनि जे पेशाननि जे मथां लिखियो पियो हुजे मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह जे उन जन्नत जे अंदर जेके हूरू हुजनि उन्हनि हूरुनि जे हिन इचन जे मथां लिखियो पियो हुजे मुहम्मदुर रसूलुल्लाह। जन्नत जे अंदर जमल बागन में मुंहिंजो घुमण थियो जन्नत जूं जेके नहरूं हुयूं उन नहरुनि जे पासनि जे मथां लिखियो पियो हुजे मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह से मूंखे सिदरतुल मुंतहा जो सैर करायो। उन सिदरतुल मुंतहा जे वण जे हर हिक पत्ते जे मथां लिखियो पियो हुजे मुहम्मदुर रसूलुल्लाह। ओ मुंहिंजा बचड़ा जंहिं टाइम ते मां हर जगह ते इन अल्लाह जे नाले सां गॾु मिठड़े मोहम्मद करीम जो नालो ॾिठो अल्लाह खे अर्ज़ कयमि इलाहल आलमीन तू वहदहू ला शरीक अज़ली अबदी रब आई। ओ मुंहिंजा मौला इंसान त पहिरों मां आहियां ॾे ख़बर इहो मिठड़ो मोहम्मद करीम केरु आहे। अल्लाह रब्बुल इज्जत जी तरफ़ां हुकुम थियो आवाज़ आयो ओ आदम जेकर इन जवान खे पैदा न फरमाया हा त तोखे बि पैदा न फरमाया हा। ओ आदम जेकर इन जवान खे पैदा न फरमाया हा त ज़मीन आसमान पैदा न फरमाया हा। ओ आदम जेकर इन जवान खे पैदा न फरमाया हा त पंहिंजो रब हुअण बि ज़ाहिर न फरमाया हा।
सुभान अल्लाह बाबा अता जे करे तो के चवां थो तो उन मिठड़े मोहम्मद करीम जी भी तारीफ जरूर कजा अदान माता का पुछा तो आदम इहा ॻाल्हि रसूलुल्लाह जो इहो शान कंहिंखे ॿुधायो शीस खे कंहिंखे ॿुधाई शीस अलैहिस्सलाम खे ॿुधाई लाज़मी शीस अलैहिस्सलाम बि हुयो हुन सां गॾु ॿिया बि हूंदा हाणे जो ख़बर रसूलुल्लाह जो शान आदम पंहिंजे बचन खे ॿुधायो ऐं उनजा बच्चा साम्हूं वेही ॿुधनि था पिया इहो मीलाद थियो या न थियो इहो थियो न पाण अबे आदम खां सुती शुरू थी उहा सुती हलंदी अचे थी जेका तव्हां असां में बि आहे ओदा हाणे जेके उन रसूलुल्लाह जो शान बयान कंदा उहे सबूत पुट लेखिया वेंदा जेके आदम जे उहा सुन्नत ते हलंदा त सबूत पुट आहिनि पर जेकर उन खां हेॾे होॾे फेरिया त पहुचंदासीं दूसरी पार्टी सम्झ में ॻाल्हि आई या न आई लगे तो तव्हां ॻाल्हि सम्झ में मुआरी कोन थी अचे या मूंखे को बरोजकी में ॻाल्हाइणो पवंदो ईअं त न कया न सिधो सिधो हलां न सलात पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि थरो थाले बरो था पक बस पो चवां सिंधी में चइबा न मेलो मतल छजे यार परचल छजे इते पास सुभान अल्लाह हाणे हिकड़ी तव्हां खे अञा हदीस पाक ॿुधायां थो त यार अञा हिन दुनिया जे तख़्ते ते आयो ई कोन हो अल्लाह सी हुन जा अॻु ई वाइदा वचन बि वरिता अल्लाह सी हर नबीअ खे बि वाइदो बार बार यादि बि ॾियारायो वर उन सां गॾु हर नबी आयो उन जी पाण बि तबलीग फरमाई पर इन सां गॾु अल्लाह साईं जेके किताब नाज़िल फरमाया तौरेत हुजे इंजील हुजे ज़बूर हुजे या इन खां सां ॿिया जेके अल्लाह से सहीफ़ा नाज़िल फरमाया उन्हनि में बि अल्लाह सी रसूलुल्लाह जो ज़िक्र अॻे ई बयान फरमाए छॾियो पर मज़े जी ॻाल्हि इहा आहे त रुगो रसूलुल्लाह जो ज़िक्र कोन हो रसूलुल्लाह जे शहर मदीने जो बि ज़िक्र हुयो रुगो ॻाल्हि इते ख़त्म कोन्हे पर रसूलुल्लाह जो तो ज़िक्र हुयो रसूलुल्लाह जे शहर मदीने जो बि ज़िक्र हो पर रसूलुल्लाह जे सहाबनि जो बि ज़िक्र हुयो ॻाल्हि रुगो इते ख़त्म कोन थींदे रसूलुल्लाह जो बि ज़िक्र आहे रसूलुल्लाह जे शहर मदीने जो बि ज़िक्र आहे रसूलुल्लाह जे सहाबनि जो बि ज़िक्र आहे तो तव्हां असां गुनहगार उम्मतनि जो बि ज़िक्र अल्लाह जे अॻियनि किताबनि में बयान फरमाए छॾियो सुभान अल्लाह हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला सब जो सुभान अल्लाह वो उमर फारूक जो तव्हांखे ॿुधाए मगारो वाक़ियो वर बि दिलि थिए त साॻे उमर जी ॻाल्हि ॿुधायां हज़रत उमर फारूक जो ज़मानो आहे बैतुल मुक़द्दस फतह थियो छा थियो फतह बैतुल मुक़द्दस फतह थियो त इस्लामी हुकूमत नाफ़िज़ थी इस्लामी हुकूमत नाफ़िज़ थी आहे त उन्हनि में बैतुल मुक़द्दस में रहण वारा यहूदी जेके आहे उहे मुस्लमान न थिया ॿिया उते जा जेके हुआ ईसाई या ॿिया जेके क़ौमूं हुयूं उहे मुस्लमान थियूं पर यहूदी मुस्लमान न थिया उन्हनि उन बैतुल मुक़द्दस में उते जेको सिपह सालार हो उते जेको मुक़ररु थियो मुस्लमाननि जो गवर्नर उनखे चयो त असां एस ताणी मुस्लमान न थींदासीं जेसि ताणी तुंहिंजो अमीरुल मोमिनीन खे न ॾिसंदासीं मुतालबो थियो उन गवर्नर ख़त लिखियो हज़रत अमीर उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे त साईं यहूदी चवंदा त असां तॾहिं मुस्लमान थींदासीं जॾहिं असांखे ख़ुदि तबलीग केरु करे अमीरुल मोमिनीन करे पोइ थींदासीं हाणे से महिरबानी कयो इस्लाम जो मामलो आहे हे बि मुस्लमान थींदा त भली ॻाल्हि थींदी तंहिं करे महिरबानी करे तव्हां अचो को टाइम ॾियो का तारीख़ ॾियो हज़रत अमीर उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु टाइम ॾिनो त बाबा फिलाणे ॾे फिलाणी तारीख़ जो मां तव्हांजो महिमान आहियां तव्हां वटि अची ईंदुसि ॻाल्हि कन खोले ॿुधो पर दिलि वारा कन खोलजो हज़रत अमीर उमर जॾहिं हुननि खे चयो फिलाणी तारीख़ ईंदुसि त हज़रत उमर फारूक तू पाण उतो निकिता आहिनि मदीने शरीफ़ मां
पर पाण सां केर गॾो जे हिकिड़ो सदन गुलाम हुयो, उहो गुलाम गॾु ऐं ॾाची हुई, ॾाची ते पाण सवार थिया न गुलाम गॾु आहे। पर अमीर उमर त आदिल बादशाह हुया न हुयो, उन जहिड़ो को अदिल दुनिया में थी कोन थो सघे। तो हज़रत अमीर उमर वर इहो कयो तरीक़ो त हिकिड़ी मंज़िल ताईं पाण ॾाचीअ ते सवार पियो थिए, वर उन खां बाद में पाण लहे पियो, लहण खां बाद में गुलाम खे ॾाची ते सवार करे पियो, वर एतिरो टाइम एतिरो विखू पाण हले पियो, उन खां बाद में वर माना कमल हो ॾाचीअ ते चढ़े, कमल हो ॾाचीअ ते चढ़े, कमल हो ॾाची ते चढ़े। हाणे इहो हिननि जो हले पियो। तक़रीबन मदीने खां बैतुल मुक़द्दस को 1500-1800 किलोमीटर परे आहे। उहो 2 ॾींहंनि जो जेको आहे फ़ासिलो वक़्तु पूरो करे जब उते पहुता तो उते जो अजीब नज़ारो, सुभान अल्लाह। वो बैतुल मुक़द्दस जा जे यहूदी आहे वो उते जो जेको सिपह सालारो उन सां गॾु बीठो हज़रत अमीर उमर जो बीठो पिया इंतज़ार कनि। पर थियो इहो जब अमीर उमर बैतुल मुक़द्दस में दाख़िल थियो आहे, सुभान अल्लाह। हज़रत अमीर उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जब बैतुल मुक़द्दस में दाख़िल थियो आहे, उन टाइम ते मंज़र इहो आहे जो ॾाची जी मुहार हज़रत उमर फारूक जे हथ में आहे। ओ गुलाम अमीर उमर जो ॾाची जे मथां सवार आहे। जंहिं टाइम ते उन मोमिन मुसलमाननि जे गवर्नर या सिपह सालार इहो ॾिठो त उहो परेशान थियो त माण्हू इन ॾाची जे सवार खे पंहिंजो अमीरुल मोमिनीन सम्झंदा। तंहिंजे करे उन यहूदियुनि खे चयो, ओ यहूदियो ॿुधी सॼो त इहो जेको ॾाचीअ ते सवार आहे इहो असांजे अमीरुल मोमिनीन न आहे, बल्कि उन जो गुलाम आहे। जंहिं यहूदियुनि इहा ॻाल्हि ॿुधी आहे, अची करे हज़रत अमीर उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जो इस्तक़बाल करे उनखे चवंदा, ओ सोना ॻाल्हियूं बाद में थींदियूं, तबलीग बाद में थींदी, पर पहिरें असांखे कलमो पढ़ाए करे मुसलमान बणाए। सुभान अल्लाह। माजरो छा आहे, केड़ी ॻाल्हि आहे जो तव्हां उहो पहिरें मुसलमान त थियो कोन पिए, रुगो अमीर उमर खे ॾिठो अथव, ॾिसण साईं मुसलमान था थियो। साईं असां कीअं न मुसलमान थियूं, असां आलिम आहियूं तौरेत जा, असां आलिम आहियूं इंजील जा, असां आलिम आहियूं ज़बूर जा। सहीफ़नि जे अंदरि लिखियो पियो आहे नबी आख़िर ज़मान, नबी जॾहिं दुनिया जे तख़्ते ते ईंदो उन जा उम्मती अची करे बैतुल मुक़द्दस जे मथां बादशाही कंदा, पर उन जो निशानी इहा हूंदी जॾहिं उन्हनि नबीअनि जो उन नबी आख़िर ज़मान जो अमीरुल मोमिनीन इन शहर जे अंदरि दाख़िल थींदो त उन जो गुलाम ॾाची ते सवार हूंदो ऐं मुहार अमीरुल मोमिनीन जे हथ में हूंदी। सुभान अल्लाह। माना इहा निशानी बि अल्लाह जे तौरे ते लिखी छॾी त निशानियूं कहिड़ियूं हूंदनि, हे हिन सूरे जूं निशानियूं हूंदसि त उन्हनि निशान वारो तव्हां पक सम्झो त आख़िर ज़मान नबी आहे, सचो दीन इहो इस्लाम ई अथव। सुभान अल्लाह। पोइ अदा पोइ तव्हां ई असां उन नबीअ जा उम्मती आहियूं जिन नबियनि जे लाइ अॻियां जंहिं नबी जे लाइ अॻियां नबी बि उहे सिकंदा विया ज़ियारतुनि जे लाइ, उन जा उम्मती थियण जे लाइ। अदा तव्हां असांखे त अल्लाह साईं बग़ैर चए, बग़ैर कहे, बग़ैर कंहिं महिनत जे उन जो उम्मती बणायो। पोइ अदा पोइ असांजो ॿियो त एतिरो आहे त चवंदा ईअं न त माण्हू त खाइजे त ज़रूरु, ॻाइजे ज़रूरु, ईअं आहे या न आहे। अदा तव्हां असां त रसूलुल्लाह जो खाऊं था, पोइ जॾहिं उन जो सदको खाऊं था त पोइ ॻाईंदा बि ज़रूरु, ईअं आहे या न आहे। पर अॼु ख़बर आहे महीनो कहिड़ो आहे, रबी सानी कहिड़ो महीनो आहे। इहो पाण छा कीअं करे मल्हाईंदा आहियूं, बादशाह पीर जो करणो, ईअं न बादशाह पीर पीरान पीर वर छा चवंदा आहियूं, दस्तगीर छा चवंदा आहियूं, ईअं आहे न आहे, दस्तगीर आहे या न आहे। पर इहो पीरान पीर औलाद जी आहे, इमामुल अंबिया जी कंहिंजी औलाद आहे। तव्हां असांजो अक़ीदन में त इहो बात, इहो पीरान पीर खे जेकॾहिं सॾियो त इहो बि अल्लाह जे उन इज़्न सां त असांजी तव्हांजी मुश्किल खे बि अल्लाह खां टाराए सघे थो पियो। असांजी जेकॾहिं का मुश्किल हुजे त पोइ जेकॾहिं इहो बचड़े जो आलम इहो आहे त रसूलुल्लाह जो छा आलम। सुभान अल्लाह। जंहिं ॾियारे ते माण्हू अखि ॿूटींदो आहे न, अखि ॿूटण सम्झो था न, जान छॾणु, पोइ जान छॾण खां बाद में छा थींदो आहे, माण्हू उनखे माइटनि वञी करे क़बर जे हवाले कंदा आहिनि न,
पोइ कब्र जे हवाले करण खां बाद में छा थींदो आहे अची करे मुनकर नकीर सवाल कंदा आहिनि من ربك ومن نبيك وما دينك وما كنت تقول في حق هذا الرجل ये सवाल थींदा सुभान अल्लाह आशिक जे कहते हैं आशिक हजरत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी फरमाए थो उन वसीयत लिखी वसीयत में छा लिखी त कब्र त हूअ ठाहे बि आहे माण्हू जे गुबे ते हेसिताणी अचे वधीक न हुजे सीने पर हेठि हेठि हुजे पर जे मुंहिंजी कब्र ईअं ठाहे जो ॼण त मां उन्हनि जे अंदरि बीही सघां सामी मुंहिंजी एतिरी ठाहिजो एतिरी वेकरी ठाहिजो जो मां उन में बीही सघां अहमद इहो छो थो चए पीअण त आहे वफ़ात करे जंहिंजी वफ़ात कहिड़ी आहे आशिक मरंदा की मरंदा मरदूदा मरणो कंहिंखे मरदूद आशिक हिन जान खां हुन जान वेंदा जी मुंहिंजे लाइ इहो इन जे लाइ करजो जंहिं टाइम ते अची के मूंखे मुनकिर नकीर जाॻाईंदा आहिनि उन टाइम ते मिठड़ो मोहम्मद करीम मुंहिंजी कब्र में अची ईंदो त मां उथी बीह हुनजे मथां सलातो सलाम त पढ़ां या रसूल अल्लाह सॼी ज़िंदगी तुंहिंजा गीत ॻायासीं या रसूल अल्लाह सॼी ज़िंदगी तुंहिंजे उन मिलण जी ज़ियारत जी तमन्ना कईसीं अॼु त मौक़ो अचां त उथी बीह करे मूंखे या नबी सलाम अलैक या रसूल सलाम अलैक पढ़णो आहे त पोइ उहो पढ़ंदुसि इंशाअल्लाह मुंहिंजा बेड़ा पारंदा अदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं सहाबी वेठा आहिनि उहे मां तव्हांखे ॻाल्हि करणु वफ़ात वारी थो करणु चाहियां त उहो जेको तव्हां असांजा कीअं शाफ़िय थींदा कीअं असांजी मुश्किल फरमाईंदा रसूल अल्लाह जा सहाबी पाण में वेठा था कचहरी कनि छा था कनि उन कचहरीअ जे दौरान ई ॻाल्हि निकिरी पई त अल्लाह जे नबी जा हे लक़बन तव्हां असांजी कचहरी ॾाढी मोर हूंदी आहे न पचर ई पचर ॿिए जी पचर फलाणो हीअं यादि रखिजो मोमिन मुस्लमान थोरो पंहिंजे हिन ज़िंदगीअ जो इहातो कयो तव्हां ॾिसो त सुबुह जो उथिया नमाज़ पढ़ियो हले कोन उन खां पोइ बकाया ॾींहुं तव्हांजो कीअं गुज़रियो आहे त तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त 100 मां 90% तव्हां असां गुनाह में आहियो 100 मां 90% अञा मथे थी सघे थो अल्लाह पर सुबुह जी नमाज़ पढ़ो वञे नमाज़ में पढ़ूं था हले कोन था पढ़ूं पहरी ॻाल्हि आहे उन खां पोइ सॼो ॾींहुं सोच असांजी गंदी लॻी पई आहे कमाइण जा बि नाजाइज़ तरीक़ा असां लॻा पिया आहिनि सॼो ॾींहुं रांदि रूंद में लॻा पिया हूंदासीं या पढ़ाई पचर में लॻा पिया हूंदासीं या कंहिंजी गिला में लॻा पिया हूंदासीं या कंहिंजे लाइ बुरो सोचणु लॻा त हिनखे कहिड़े तरीक़े सां दसियासीं हीअं कयासीं हूअं कयासीं वग़ैरह नेकी जो त यार तव्हां इहे सां हाल ई कोन्हे ॻणप जे करे कयो न असांजो हाल कोन अथव नेकी आहे कोन अदा पुछे नेकी न आहे त पोइ इन टाइम ते ॿी त का ॻाल्हि कोन्हे उन टाइम ते शफ़ाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती नबी से फरमाईंदा त मां मोहम्मद जी उम्मत मुंहिंजी शफ़ाअत वॾनि वॾनि गुनहगारनि जे लाइ असांजे लाइ पोइ साणी केरु उहो आहे उन जे ज़रिए सां असां जेको छुटकारो थींदो बहरहाल रसूलुल्लाह जा साहबी वेठा न पाण में कचहरी पियनि उन कचहरी दौरान साहबनि था चवनि पाण में त अल्लाह सी हज़रत आदम अलैहिस्सलाम जो लक़ब फरमायो आहे सफ़ीउल्लाह छा फरमायो आहे सफ़ीउल्लाह ॿिए चयो त हज़रत नूह जो लक़ब आहे नजीउल्लाह ॿिए चयो त अल्लाह जे नबी हज़रत इब्राहिम जो लक़ब आहे खलीलुल्लाह ॿिए चयो त अल्लाह जे नबी हज़रत मूसा जो लक़ब आहे कलीमुल्लाह ॿिए चयो त हज़रत ईसा जो लक़ब आहे रूहुल्लाह हाणे इहो पंहिंजो पाण में कचहरी पई हले बस कचहरी जो हलंदे हलंदे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम्हूं ज़ाहिर थिया सुभान अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मुंहिंजा साहबियो तव्हां चओ था त अल्लाह जो नबी आदम अलैहिस्सलाम जो लक़ब सफ़ीउल्लाह आहे हाओ आदम सफ़ीउल्लाह आहे तव्हां चओ था त हज़रत नूह नजीउल्लाह आहे हाओ नूह नजीउल्लाह आहे तव्हां चओ था इब्राहिम खलीलुल्लाह आहे हाओ इब्राहिम खलीलुल्लाह आहे तव्हां चओ था त मूसा कलीमुल्लाह आहे हाओ मूसा कलीमुल्लाह आहे तव्हां चओ था त हज़रत ईसा रूहुल्लाह आहे हाओ हज़रत ईसा रूहुल्लाह आहे ओ मुंहिंजा साहबियो ॿुधी सॼो अला
व अना हबीबुल्लाह वला फख्र। ओ मुजा साबियो बुद्धि सजो तमा अल्लाह जो महबूब है। अना अव्वल शाफिअ व अव्वल मुशफ़्फ़अ। ओ मुजा साबियो बुद्धि सजो जंहिं ॾियारे ते क़यामत बर्बाद थींदी, जंहिं ॾियारे ते इंसान नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदो, उन ॾियारे ते सभु को पंहिंजे परेशानी में हूंदो। मख़लूक गॾिजी करे आदम अलैहिस्सलाम ॾे वेंदी, ओ असांजा आदम अल्लाह खे अर्ज़ करदे इलाहुल आलमीन रुगो असांजो हिसाब किताब वठ। उन टाइम ते आदम फरमाईंदो नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी। ओ मुंहिंजा बचड़ो वञो कंहिं ॿिए पासे ॾे, अॼु मूंखे बि पंहिंजे अल्लाह जे तरफ़ बारगाह में अचणो आहे। मां अल्लाह खे सिफारिश कोन कंदुसि। अलगर्ज़ उहे सभु इंसान गॾिजी करे हर नबीअ ॾे वेंदा। हर नबी उन्हनि खे चवंदो नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी। उन खां बाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ जमल अचण जी कंदा। हेॾो अञा उहे अचण जी कोशिश कंदा, हेॾो आमिना जो लाल बीठो हूंदो। उहो फरमाईंदो ओ महशर वारा अना लहा अचो मां मोहम्मद करीम हेॾे आहियां। उन खां बाद में हशर वारा जमल रसूलुल्लाह जे साम्हूं ईंदा। नबी सही फरमाईंदा अना अव्वल शाफिअ व अव्वल मुशफ़्फ़अ। अल्लाह जी बारगाह में मां मोहम्मद करीम पहरो पहरो सिफारिश करण वारो हुदुसि। मुंहिंजी सिफारिश अल्लाह क़बूल फरमाईंदो। सुभान अल्लाह। पर पाण अॻिते फरमाईंदा त मां जन्नत जो दरवाज़ो खटखटाईंदुसि। पहरो पहरो मां हुदुसि जेको छा कंदुसि, जन्नत जो दरवाज़ो खटकाईंदो। फयफ्तहुल्लाहु लियल जन्नत, त अल्लाह से मुंहिंजे लाइ जन्नत खोलींदो। उन जन्नत खोलण खां बाद में पोइ मां पंहिंजी गुनाहगार उम्मत सां गॾिजी करे जन्नत में दाख़िल थी वेंदुसि। सुभान अल्लाह। तो अदा अल्लाह से इहो तुझे शाफे, ओ अल्लाह से शफात कंदड़ नबी तोखे असांखे मूंखे अता फरमायो आहे। पोइ अदा उन जे अचण जो मीलाद त मल्हाईंदासीं न। कॾहिं का ॾुखी महिल थी पए पोइ उनखे सॾड़ा बि कंदासीं, या न ॾुखी महिल ते पोइ छा कंदासीं, सॾ बि कंदासीं। हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टी रहमतुल्लाह अलैह ठट्टे में वेठो आहे, ॾुखियाई थी अचेसि, उतो वेही करे मदीने वारे खे सॾ थो करे। फारसी जो शेर आहे, मां पढ़ांदो तव्हां ॿुधजो। अल्लाह कंदो तव्हांखे सम्झ में। फारसी मनोज की भेण भावर वेझा वेझा कुझु त सम्झ में ईंदो। ईअं आया न? सुभान अल्लाह। हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टी थो चए मन दर्द मलदम हज़रता फरियाद रस या मुस्तफा पारशुदह बहरे खुदा फरियाद रस या मुस्तफा। हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टी मन दर्द मंदम हज़रता, या रसूल अल्लाह मां ॾुख पियो ॻाल्हायां, छाया ॾुख फरियाद रस या रसूल अल्लाह मुंहिंजी फरियाद ॿुधो। फरियाद उनखे कबी आहे जेको उनजो दर्द बि दर्द दरमान बि कंदो आहे न, उनखे हल करण जी कोशिश। उहो शेखुल इस्लाम मोहम्मद मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टी, उनजो बि यकीन आहे त मुंहिंजी मुश्किल हल करण वारो त मदीने जो मीर करण वारो। मन दर्द मलम हज़रता फरियाद रस या मुस्तफा पारशुदह बहरे खुदा फरियाद रस या मुस्तफा। हम तू शफीउल मुज़नबी हम रहमतल लिल आलमीन। ए मुस्तफा ए मुर्तदा फरियाद रस या मुस्तफा। हम तू शफीउल मुज़नबी हम रहमतल, या रसूलल्लाह तू ही तो गुनहगार जा गुनाह माफ फरमाइंदड़ आहीं। या रसूलल्लाह तू ही रहमतल लिल आलमीन है। ए मुस्तफा ए मुश्तबा, या रसूलल्लाह तू अल्लाह जो चूंडल आहीं। या रसूलल्लाह असांजी फरियाद ॿुधी सघे। सुभान अल्लाह। ॿियो की आहे, सूफ़ी साहब नो चए थो न अगसनी या सैयदा रसो या नबी खैरुल बशर और कर गमगीन जो ए नूर नाफिउ नामवर। अल्फ अव्वल अहमदा
लहो सार मोहजी सैयदा मुजतबा मुख्तार मुरसल माड़ कर या मुजतबा। सुभान अल्लाह। अदा तने करे थोरो घणो रसूलुल्लाह के सदी तो करे इंशाअल्लाह बेड़ा पार देता। असां जो सदा यकीन आ, असां जो तो यकीन आ, असां जे अमलन में असां जो हाल आहे ही कोन। जेकर असां के छडराइंदो तो मदीने जो मीर छडराइंदो ऐं जेकर हिन महिल ताईं असां जी इज्जत वा तव्हां असां जो हे शक्लूं जेके आहिनि ये नबवी सूरत में जेकर बरकरार आहिनि त इहो आमिना जे लाल जो सदको अथव। कम त असां जा अहिड़ा उबता आहिनि जो जेकर अल्लाह से ये सॼी चकी पटे करे ऊंधो उछलाए त बि ॻाल्हि घटि आहे। पर पोइ बि जेकर कंहिं अज़ाब खां बचा पिया हूं, कंहिं शक्ल जे फिरण खां बचा पिया हूं त इहो बदा आमिना जे लाल जो सदको। सुभान अल्लाह। पीरान पीर दस्तगीर तो फरमाए हाणे ॻाल्हि सुन मां ओॾे खणी बीहम था ने 11 वारे महीने जे हिसाब सां। सुभान अल्लाह। हज़रत पीरान पीर जो मशहूर कौल आहे लो कान मुरीदी फिल मशरिक व अना बिल मगरिब व कशफत औरतहु लसतरतहा। मुझो मुरीद ओ सिज उभरण वारी जगह ते ऐं मां सिज लहण वारी जगह ते हुजां। माना उतर रखण ये थियो न सिज ताने उतर निकरंदो न ताने वर तो छाण। अच्छा ऊपर पक्क लहंदो रखड़ा। अच्छा ओला अच्छा ई पक मन ता सागो शाप वारा हो साथे। सुभान अल्लाह। थी दो न जमानो फिर देखे तो बोली मिनट ला तो बताए ते सिज जो हिसाब तो जे ट्रैफिक तब्दील हो जे मागे कड़ी हो रे इतने आसान ना होता राइट ड्राइविंग कर रही सऊदी में लेफ्ट कर रही ये बट सके तो माके कड़ी करो मां मोली मानो करी। बहरहाल पीरान भी छाता फरमाए त मां ओलह में वजा मुरीद ओ बारे में वजे उन मुरीद जी ओ घड़ खुली पवे छा थे से ओ घड़ खुली पवे से अब्दुल कादर जीलानी के सद करे पहुंचण कम अब्दुल कादर जीलानी जो। सुभान अल्लाह। वरमो जो मुर्शिद इमाम उल आरफीन पी से मोहम्मद राशिद रोज़े आर सुभान अल्लाह वो फरमाए दो मुझो मुरीद 5 वक्त नमाज पढ़े 2 वक्त जिक्र करे उन खां बाद में सुल्ही मानी खाई करे बाह सेरा दियो करे सुमी रे वो मरण जे टाइम ते कलमो पढ़ण में मोहम्मद राशिद पहुंची वियो। सुभान अल्लाह। सो शर्त लगाए दो केड़ो नमाज पढ़े छा करे नमाज पढ़े पो फकीर ने नमाज पढ़नी एकड़ो फकीर बैठो पीर से गाल फरमाई कुंड में फकीर बैठो वो फकीर दो जवे मां दिल में ख्याल कियो तो मां ताया ऋण कच्छ जो पीर सईद रोढ़ी शहर में बैठो अल्लाह मुंह ताईं पहुंचंदो या न पहुंचंदो ख्याल मां दिल में जो पीर सही हकल फरमाई पान फरमायो ओ कुंड में बैठल फकीर मरीद दिसमा मोहम्मद राशिद जो कच्छ है या ऋण मुझो अञा अॻिते आहे। सुभान अल्लाह। हाणे मां तव्हां खे ये फरमान बुधाया पीरन जे पीर अब्दुल कादर जीलानी जो ए पीर सीरोज़े जो समझ में ॻाल्हाई आ न। हाणे मां तव्हां खे इन्हनि जी वटि गॾे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो इंशाअल्लाह बेड़ा पार थी यकीन। अब ॾियो ख़बर मुर्शिदन वारा पीरन वारा बेपीरा सब चाहूं पीरन वारा आहियूं वो चाहे असांजा पीर कादरी सिलसिले जा हुजनि चाहे असांजा पीर नक्शबंदी सिलसिले जा हुजनि चाहे सुहरवर्दी सिलसिले जा हुजनि चाहे चिश्ती सिलसिले जा हुजनि पर अदा असां कंहिं न कंहिं सां वाग में ओ लॻल आहियूं लड़ीअ में पयल आहियूं लड़ीअ खां ॿाहिरि असां तव्हां कोन्ह।
ये आया ना है मानू या तो मुर्स थे या मुर्स जे पाड़े में रहे मुर्स जण ता पाण मानू जो का तने के पांजो ताकत पाण में धारे कुवत पैदा करे रूहानियत पाण में आने भला जे ई न तो थे तो पोके न के जवान जे दामन में हथ पौधो तो इंशाल्लाह बेड़ा पार थी वेंदा बाबा साईं रहमतुल्लाह अलैह जो दोस्त हुयो तकरीबन अज खां को घट में घट 15-16 साल पहरे जान छडियो 15-16 साल पुरानी गाल आहे अधिक पुरानी ना है वो असां ॾिठो असां घणो ईंदो ज़मींदार वॾो हो पर अजीब निज़ाम हुस ज़मीन ते बि कोन वञे जेको हमरा खे मिले थो ठीकु आहे कारिंदा जेको कमदार हूंदा उहो पिया हलाईंदा हुआ कमु पाण हुनजो तालुक रुगो मस्जिद सां हूंदो या आलिमनि सां हूंदो असां वटि बि उन सिलसिले इल्म जे हिसाब सां साईं सां तुंहिंजो तालुक हो उन जे हिसाब सां हलंदो फिरंदो कुदरत मुझे खुदा जी असर जी नमाज पढ़ी पे असर जी नमाज में दिल की तकलीफ थी उते हमरा जान अल्लाह से कह जोड़ो मौत करे ना अल्लाह मौत करो का नबी से हदीस पाक पाण फरमाता जेको जे हाल में मरदो क़यामत में उन हिसाब सां उथारियो वेंदो हाणे जेके तव्हां इहा रांदि रूंद पिया कयो उते तो बनोस बिला को अल्लाह पे पना जेको थी वञे त पोइ वर जे क़यामत में उते साॻे हाल समझ में गाल अचे थी तॾहिं करे माण्हू हमेशह के फज़ीलत वारे अंदाज़ में हुजे उबतो सुबतो माण्हू न हुजे एतिरे क़दर जे करे माण्हू पंहिंजे मुंहुं वेठो हुजे त बि माण्हू सवले हिसाब में वेठो हाणे उहो हाजी साहब जहान छॾियो जहान छॾण खां बाद में लाज़मी थींदो आहे घर में रोज़ राड़ो थींदो आहे परेशानी थींदी आहे पीउ गुज़ारियो माईअ जो मुड़ुसु गुज़ारियो उनखे तकलीफ़ थींदी आहे उन हाजी साहब जी न्याणी उनखे ख्वाब में ॾिठो उहा न्याणी उनजो तमामु घणो ख़्यालु बि कंदी न्याणी त हुई निमाणी आहे तव्हांखे ख़बर आहे न्याणी त वधीक ॿियो छा अल्लाह साईं तव्हांजो छोकिरो हूंदो न त पुटु हूंदो न उहो पुटु चवंदो पोड़ो हले करे थो मरे करे थो लुड़के त जान छुटे न मां पर न्याणी त जेको आहे हमेशह पंहिंजे पीउ जे लाइ उनजी इज़त जो बि ख़्यालु कंदड़ उनजो कपिड़े लटे जो बि ख़्यालु कंदड़ उहा न्याणी त निमाणींदा उहो मोमिन मुस्लमान न्याणी जो ख़्यालु कजां इहा तुंहिंजे घर में महिमान आहे इनकी सुठी तरबियत करे सुठे हिसाब सां ॾाज ॾावण ॾेई करे हुनखे पंहिंजे घर जे रवानो कंदे अल्लाह जो कसम आहे इहा तुंहिंजे बख़्शिश जो ज़रियो बणिजी वेंदी न्याणियुनि खे ई न सम्झो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां न्याणियुनि खे करे बि न मां अगरि हदीस ॿुधायां त पहिरां लफ़्ज़ त जॾहिं अल्लाह साईं कंहिंखे पुटु अता फरमाईंदो आहे त उनजे मथां हिकु दफ़ो नज़र रहमत फरमाईंदो आहे पर उनजे न्याणी ॾींदो आहे त अल्लाह साईं हिक जी जॻह ते 70 दफ़ा नज़र रहमत फरमाईंदो समझो था पिया तॾहिं करे न्याणी जो क़दुरु बि कयो ऐं उन सां गॾोगॾु न्याणी खे सुठो ॾाज ॾावण ॾेई करे पंहिंजे घर मूंखे ईअं न थियो अॼुकल्ह उबतो रवाज न्याणी वॾी थी जहिड़ी त हुई आहे पर नखरा शुरू कंदा अॻे हमरा को वञा हुनखे घोटे सोटे हुन खां जेको आहे हिसाब किताब वठी पोइ पिया दादा ईअं न कंदा कयो तव्हांजी न्याणी आहे तव्हांजो बच्चो आहे इहो पासो कॾहिं बि ख़्यालु न कयो इहो थींदो आहे ख़ासि करे जाबलू इलाइक़नि में इहे शयूं थींदियूं आहिनि इन्हनि ॻाल्हियुनि खां पासो कजो महिरबानी थींदी तव्हांजी तव्हां पंहिंजो पाण ते बि ख़्यालु कयो पंहिंजे बचनि ते बि ख़्यालु कयो तंहिं करे अञा सुठो पाण ॾाज ॾावण ॾेई करे हुनखे घर वारे कंदा कयो बहरहाल उहा हाजी साहब जी न्याणी उहा बि परेशान उन परेशानी जे आलम में राति जे टाइम ते पंहिंजे पीउ खे ख्वाब में ॾिठो पीउ जो हाजी साहब ॾाढे सुठे हाल में सुठो हुयो अल्लाह अकबर न्याणी पुछेसि अबा ॾे ख़बर अबा सकरात कीअं थींदी आहे हाजी साहब फरमायो बाबा सकरात तमाम दुखी आहे अल्लाह से रसूलुल्लाह जी सॼी उम्मत खे सकरात खां महफूज़ फरमाए छॾे ओ असांजा बाबा ॾे ख़बर तोसां अल्लाह कहिड़ो मामिलो फरमायो हाजी साहब फरमायो बाबा अल्लाह मूंखे माफ़ फरमाए छॾियो ओ बाबा तोखे कीअं माफ़ फरमायईं हाजी साहब फरमायो बाबा जंहिं टाइम ते मुंहिंजो साहु निकिरे पियो मूंखे पक थी वई त हाणे मां मरां थो मुंहिंजो साहु निकिरे थो उन टाइम ते मूंखे यादि आयो त मां कलमो पढ़ां
कलमो पढ़ण जमल शुरू कयो त शैतान साम्हूं अची वियो। शैतान साम्हूं अची त मां कलमो पढ़ा पियो, शैतान भुलाए पियो, हेॾो मुंहिंजो साह वञे पियो, मां कशमकश में लॻो पियो हुजां। कलमो पढ़ण जी कोशिश कयां त शैतान भुलाए, हेॾो मुंहिंजो साह पेरनि खां निकिरण मथे निकिरण शुरू थियो। उन टाइम ते कशमकश में छा ॾिसां, साॼे पासे ॾांहुं पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी बीठो आहे, खाॿे पासे ॾांहुं मुंहिंजो मुर्शिद इमामुल आरिफीन पीर से रोज़े वारो बीठो आहे। ॿई साम्हूं जमल बीठा हा, पीही करे ॿई था चवनि ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ओ मुंहिंजी न्याणी जंहिं मथे पीरान पीर कलमो पढ़ियो, पीर सी रोज़े वारे में कलमो पढ़ियो, मां बोलण सां गॾु कलमो पढ़ियुमि त अल्लाह से मुंहिंजो रूह परवाज़ फरमाए छॾियो। सुभान अल्लाह। अदा इन्हनि जवाननि जे तालीम ते बि हलो, इन्हनि सां वाग पाण जे जगाननि जे दामन में हथ मज़बूती सां भरियो, इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा। पर शर्त इहो छा आहे त जेको चवणु आहे छा आहे, हिकिड़ो मवाली खे चओ बाबा छा थो करे अॼुकल्ह चए था क़ुरान ते अमल आहे। मवाली हाणे मवाली बि क़ुरान ते अमल करो, छा थो करे चए था क़ुरान ते अमल आहे। कहिड़ो चए था क़ुरान ते अमल, अल्लाह जी फरमाया ला तक़रबुस सलात, नमाज़ जे वेझो न वञो। चई ॿियो अल्लाह फरमायो कुलू वशरबू, खाओ ऐं पियो। जड़े ओने मां ला तक़रबुस सलात में अॻिते बि जिन बाबा हाली हिननि ते अमल कयूं पोइ अॻिते ॾिसंदासीं। सम्झ में अहिड़ो अमल न हुजे, अमल इहो हुजे त जेको महबूब फरमायो जरा सिर बहादुर हुजे। मुर्शिद फरमाए, मुर्शिद जो फरमान अचे पोइ माण्हू दरिया बि डुबी वञे। ईअं कंदो त पोइ लाज़मी माण्हू खे जेका शइ मिलंदी आहे, इनाम मिलंदो आहे, उहो उनजे कम मुताबिक़ मिलंदो आहे, बसि हर को ठल गटनि ते मिलंदो। तॾहिं करे मोमिन मुस्लमान और सुन्नी तुंहिंजे मथां नमाज़ फर्ज़ आहे, उहा पढ़णी आहे। तोखे कूड़ खां बचणो आहे, ठगी खां बचणो आहे, तोखे जेको आहे नेकी जे रस्ते ते हलणो आहे। अदा तुंहिंजी मुंहिंजी नमाज़ जो त हाल में यादि हेॾो अल्लाह अकबर कयूं था, हेॾो बकरियूं यादि थियो अचे, हेॾो अल्लाह अकबर कयूं था त बनीअ में हिन महिल जेको आहे कहिड़ो DAP या यूरिया या काॾो वञा कहिड़े तंदर में था। तव्हांजी त नमाज़ इहा हुआ। हालांकि नमाज जे लाइ रसूलुल्लाह फरमाईंदा, हज़रत जिब्रील नबी से को फरमाए तो या रसूलुल्लाह एहसान जाके फरमाया चइबो आहे। नबी से फरमाया एहसान याद अची वञे, अल्लाहु अकबर करे बि नमाज पढ़ी त तूं ईअं सम्झ त मां अल्लाह खे ॾिसी रहियो आहियां। इहा मंज़िल अथव अले कोन अल्लाह खे ॾिसंदा वञो कोन्हे न, पर घटि में घटि इहा त हुजे जो नबी से फरमाईंदा त भला नमाज़ में जंहिं महिल बीहे त ईअं त सम्झ त अल्लाह त मूंखे ॾिसे थो न। हाणे उहा त ॻाल्हि नमाज़ त पाण त नमाज़ ई कोन था पढ़ूं पिया, या जे नमाज़ पढ़ंदा त लेखा चुका आहिनि। तंहिंजे करे अदा ॻाल्हि इहा आहे त तूं अमल पंहिंजो कंदो रहो, बाक़ी भाड़ जा त मदीने वारे जे मथां भाड़ जा। जेकॾहिं तोखे यकीन हुजे त कंहिंजो हुजे उन्हनि मदीने वारे जो हुजे त पोइ इंशाअल्लाह बेड़ा पार थींदा। तंहिंजे करे नमाज़ पढ़बी, रोज़ो रखबो, नेकी जे पासे ते हलबो, बुराईअ खां बचबो, कूड़ ठगी खां पासो कबो। उन खां बाद में अल्लाह में उम्मीद कबी, रसूलुल्लाह जी शफ़ाअत में उम्मीद कबी, इंशाअल्लाह बेड़ा पार थींदा। अल्लाह से मुझे अचण कबूल फरमाए, तव्हांजो ॿुधण कबूल फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। उथी बि सलाम सलाम। मुस्तफा जाने रहमत मिला को सलाम, शमई बज़ में हिदायत मिला, शहर यारे यजम ताजदार हरम, शहर यारे हरम ताजदार हरम, नो बहार
शमए बज़ में हिदायत पेला आसियो दामलो दामने मुस्तफा आसियो दामलो दामने मुस्तफा और बड़ो रब की रहमत पेला गुसला मुस्तफा जाने रहमत पेला सलाम शमए बज़ में हिदायत पेला सलाम अस्सलातु वस्सलाम अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार अल्लाहुम्मा इन्नी असअलुकल अफ़्व वल आफ़ियत फिद दीन व दुनिया वल आखिरह या अल्लाह पाक ही जह पे महफिल कराया है महफिल में जह पे शुवतवा इनजो सवाब तमाम मोमिनीन मोमिना तमाम मुसलमीन मुसलमान खुसूस बिला खुसूस हाज़िरीन मजलिस जिके दे मौजूद हैं इन्हनि जे मथा या अल्लाह पाक रहमत व बरकत अता फरमा या अल्लाह पाक असांजा मिट माइट अज़ीज़ कारब जिके इन फानी दुनिया में लाॾण करे उन्हनि जे अरवान की साल सवाब था करो उनके बख्शिश व मग़फ़िरत फरमा खुसूस पे खुसूस दादा मोहम्मद बख्श चाचा मौलवी मोहम्मद साले चाचा नज़र मोहम्मद चाचा नूर मोहम्मद चाचा आगा जान शहीद मोहम्मद सलीम मां पंहिंजे वालिद गिरामी हज़रत फ़कीर नाज़िम नक्श मदीनो अल्लाहु मरकदहु हाजी मोहम्मद सिद्दीक़ जेके भी पंहिंजा मिट माइट मरहूम जेके फानी दुनिया में लाॾाणो करे विया आहिनि हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका भी उम्मत जेका आहे पैदा थी आहे पैदा थींदी या पैदा थी चुकी आहे सभिनी जे अरवान खे साल सवाब था करो या अल्लाह आमीन अल्लाह आमीन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति अल्लाह आमीन या अल्लाह पाक असांखे 5 वक्त बाद जमात नमाज तकबीर उला सां पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमा या अल्लाह पाक जेके बीमार आहिनि उन्हनि खे कामिल हाज़िर अक्सर जवाब नसीब अता फरमा या अल्लाह पाक जेके बे औलाद आहिनि उन्हनि नेक साल औलाद अता फरमा या अल्लाह पाक असांखे ज़मीनी आसमानी मुसीबतनि ऐं आफ़तनि खां पनाह क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी शान हबीबी इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा सल्लल्लाहु अलैहि नबी व आलिहि व सल्लम सलात व सलाम या सय्यदी या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह अस्सलाम वालेकुम हिकिड़ी नसीहत मूंखे विसरी वई जेका तव्हांखे नसीहत ज़रूरु करणी आहे तव्हांखे जीअं जो मीलाद जो ॿुधायो हुउमि त मीलाद में अव्वल खां आख़िर ताईं सवाबु आहे ईअं ॿुधायो न क़ुर पढ़णु सवाबु हो नात पढ़णु सवाबु सलात पढ़णु सवाबु ख़ैर तौल इहो बि सवाबु ईअं आया न आहे पोइ जॾहिं हे हेतिरियूं सवाब वारियूं शयूं त हिन में हिकिड़े सवाब जो इज़ाफ़ो कयो उहो आहे तव्हांजो मथो ढकणु उहो हिकिड़ो सवाबु अञा वधाए छॾियो उहो कहिड़ो आहे त मथो ढकींदव त पोइ अञा वधीक फ़ाइदो पवंदो माण्हू खे फ़ाइदो वधीक हुन में आहे छो जो इन में अदब एतिराम आहे इन में सभु कुझु आहे असां अहले सुन्नत व जमात वारा अदब वारी जमात आहियूं जॾहिं अदब वारा आहियूं त पोइ हे जेका बि पंहिंजी महफ़िल अदब आहे त पोइ इन में बि असांजा ईअं हुअणु घुरिजनि हिन महिल चवंदा न मौलवी उहो सुवालु कयो वियो त उहो कहिड़ो वक़्तु आहे जंहिंमें न भाउ जो आहे न पीउ पुट जो आहे उहो कहिड़ो वक़्तु आहे त हिकिड़े मूं जहिड़े चवंदा उहो वक़्तु आहे जंहिंजो अदा अचो मानी खाओ मानी जो टाइम थी वियो आहे हाणे हिन महिल मानी जी ॻाल्हि ॿुध नी मुआरी कोन लुड़ जो हठा को लॻो पियो हा कुझु मूडे बि न हारियो तव्हांखे लुड़ वटाइण खां इहा ॻाल्हि थो चवां त हेॾे पंहिंजो महिरबानी कयो ॿीहर कंहिं बि महफ़िल में अचो त मथो ढके ईंदा कयो त पोइ इनशा बेड़ा पार अलाह हू ई असांजी तव्हांजी ॻाल्हि हाज़िरी क़बूल फरमाई आहे ऐं फरमाईंदो पंहिंजे महबूब जी सदके छो जो उनजे महबूब जी तारीफ़ ॿुधण आया आहियूं तारीफ़ करण आया आहियूं महबूब जी तारीफ़ त हू ई उन में सदको हमेशह अलाह बेड़ा ई पार फरमाईंदो न तंहिंजे करे तव्हां असांखे इहो ख़्यालु करणो घुरिजे
Deixa. Daqui a pouco